मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान मुंहिंजी आहे सरिश भुट्टो। कीअं आहियो सरिश? ठीकु आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? ज़बरदस्त, असीं ज़बरदस्त आहियूं ऐं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं, ख़ैरियत सां आहियूं, मज़े में आहियूं। तव्हांजे लाइ असीं दिलि सां दुआऊं कंदा आहियूं, तव्हांजे लाइ बि कंदो आहियां, अहिड़ी ॻाल्हि नाहे। थैंक यू, मां बि कंदी आहियां। असां सभिनी लाइ जग जान जे लाइ ख़ैरियत जे लाइ दुआ कंदा आहियूं। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, ख़ुशबाश हुजो, ख़ैरियत सां हुजो, मज़े में हुजो, चाक हुजो, नौबना हुजो। ऐं जेकॾहिं को मामिलो को मसइलो किथे मुंहिंजे लाइ तव्हांजे लाइ दिलि सां दुआ अञा बि जारी आहे, अलाह कंदो अनक़रीब तव्हांजे अंगणनि ते बि जमाला अची वेंदा, मज़ो अची वेंदो। पर स्ट्रगल पंहिंजी छॾियो न, कमु कंदा रहो, देरि सां ई सही, पर कॾहिं न कॾहिं कुझु थी ॾेखारियो। अॼुकल्ह ख़बर अथव छा आहे, अॼुकल्ह माण्हू ख़ैरियत बि पुछा कंदा आहिनि ऐं पोइ हैसियत बि पुछा कंदा आहिनि, तव्हां छा कंदा आहियो ऐं तव्हां छा कंदा आहियो। जॾहिं तव्हां ॿुधाईंदा आहियो न, त पोइ उन हिसाब सां तव्हां सां वरी हू पंहिंजो बिहेव कंदा आहिनि, पंहिंजो रवैयो उन्हनि जो ओड़े तरीक़े सां हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं लेवल ते आहियो, जेकॾहिं तव्हां कंहिं जॻह ते आहियो, कंहिं मक़ाम ते आहियो, त पोइ चवंदा साईं वियो चांहि बांहि पियो, या वरी जेकॾहिं अञा लेवल तव्हांजी भली आहे त पोइ मानी सलाह बि कंदा, चवंदा कॾहिं टाइम ॾियो असांखे। ईअं ई न इरशाद, जीअं मतिलबु होस्टिंग कंदे कंदे मतिलबु हिकु ॾींहुं त मूंखे हिन सीट ते वेहणो हुयो, हाणे उहो देरि सवेरी वेठसि ज़रूरु मां। सो इहा शइ आहे त पंहिंजी महिनत करणु ख़तमु न कयो, उहो जारी रहे ऐं पंहिंजी सचाईअ सां हलो ऐं इंशाअल्लाह हिकु ॾींहुं कामयाबी तव्हांजी क़दमनि में हूंदी। सही माण्हू हिन जे करे पुछा कंदा अथव तव्हांजो हाल अहिवाल ऐं तव्हांजी पोज़ीशन, तव्हांजो उहिदो, तव्हांजी जॉब पुछा कंदा आहिनि। पर अॼुकल्ह वरी माण्हू अलाए छा आहिनि, ख़बर ई न आहे। तव्हां हिकिड़ी जॉब ॿुधाईंदव न, हाणे माना एॾा मसइला क्रिएट थी विया आहिनि मुल्क में। तव्हां चवंदव साईं छा हाल आहे, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, अॻिलो चवंदो आहे ठीकु आहियां, छा कंदा आहियो, चवंदो हीअ नौकिरी कंदो आहियां, पोइ बि चवंदा ॿियो छा कंदा आहियो, अरे बाबा ॿियो हे कंदो आहियां, शाम जो ही कमकार आहे, अच्छा ॿियो छा कंदा आहियो, अरे बाबा ॿियो छा कंदा ज़िंदगीअ में, भला पोइ टाइम बचियो छा, टाइम छा बचो, पंहिंजे लाइ छा बचो। ॾिसो न, इहे ई कम आहिनि। बहरहाल स्ट्रगल इंतिहाई लाज़मी आहे ऐं जेतिरो जल्दी किथे कंहिं मंज़िल ते पहुचे त बहितर आहे। अलाह साईं तव्हांखे पंहिंजनि मक़सदनि में, नेक मक़सदनि में कामयाबु करे। ऐं जेकी अॼु दोस्त निकिता आहिनि कंहिं जॉब जे सिलसिले में, रोज़गार जे सिलसिले में, अलाह साईं उन्हनि खे कामयाबी नसीब फरमाए ऐं सभिनी खे पंहिंजे धर्म घरूं ॾे, कंहिंखे कंहिंजो मुहताज न बणाए। रिज़्क़ रोज़ी रब करीम अता करे थो ऐं इंशाअल्लाह ऐं तव्हां सभई सुखिया सताबा हूं थो। अॼुकल्ह कल्ह टियों ॾींहं खां वठी सोशल मीडिया ते हिकिड़ी ॻाल्हि हले थी पई, सरिश, त कोरोना जेका वैक्सीन कराई थी वञे, उहा जेकॾहिं कोई कराए थो त हिकिड़ी फेक ख़बर हले पई त उहो 2 सालनि में मरी वेंदो। हा बिल्कुलु, मां त इहो सोचियो मां न कराईंदमि, मूंखे न आहे पर अहिड़े क़िस्म जी ख़बर ते ध्यानु न ॾिजो। इन ॻाल्हि में का बि सदाकत न आहे, फेक न्यूज़ अची वेंदियूं आहिनि। हीअ सॼी दुनिया वैक्सीन कराए पई, तव्हां पंहिंजो तहफ़ुज़ कयो ऐं पंहिंजी जेकॾहिं ज़िंदगी तव्हांखे प्यारी आहे त वैक्सीन ज़रूरु करायो ऐं पंहिंजा डोज़ मुकमल कयो। इन्हनि ॻाल्हियुनि ते को बि ध्यानु न ॾियो त बहितर आहे। मोज़िज़ डॉक्टरनि सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हिन सिलसिले में, मां चयो साईं हीअ छा सिलसिलो आहे, छा ॻाल्हि आहे, चई फेक न्यूज़ आहे। सो अहिड़नि ख़बरुनि ते ध्यानु न ॾियो। ऐं तव्हां बि हिकिड़ी ख़बर ॾिठी हुई त मैग्नेट वग़ैरह उहो उन में चवनि था त चिप जेका आहे उहा इंस्टॉल थी कई वञे वैक्सीन जे थ्रू। सो अहिड़ो कुझु बि न आहे, ईअं न आहे। मरणो त भला आहे, पर 2 साल जो वरी पीरियड चङो आहे, परेशान न थियो। ईअं कंहिं न चयो त 2 महीननि खां पोइ मरी वेंदो, जेकॾहिं ईअं चवनि हा त पोइ मसइलो थी वञे। 2 साल इलाही वॾो पीरियड आहे। 2 साल ॾाढी ज़बरदस्त ज़िंदगी तव्हां गुज़ारियो ऐं चिल कयो लाइफ खे ऐं ॾाढो मज़ो माणियो लाइफ जो। ऐं बहरहाल कोरोना खां एहतियात इंतिहाई लाज़मी आहे। थोरी देरि पहिरियां बि असांखे थोरी ख़बरुनि मां ॼाण मिली त कराचीअ में जेको रेशो आहे, कराची में जेको अंग आहे कोरोना जा, जेकी पॉज़िटिव जेके केसिस आहिनि उहे तमामु घणा वधी रहिया आहिनि, शरह वधी रही आहे। इन जे करे तव्हांखे एहतियात इंतिहाई लाज़मी आहे। पंहिंजी केयर कयो, पंहिंजनि घर वारनि जी केयर कयो। पंहिंजी केयर कंदो त घर वारनि जी केयर पाण ई थी वेंदी। पाण शुरू में ॾाढो एहतियात कयोसीं ऐं हाणे थोरा लापरवाह थी ऐं ही लेवल हिनजी जेका नेक्स्ट लेवल आहे कोरोना जी, ताकी उहा पहिरियों खां वधीक स्ट्रॉन्ग आहे। जेतिरो ख़्यालु रखंदो पंहिंजो, पंहिंजे ॿारनि जो, त ओतिरो तव्हांजे लाइ बेस्ट रहंदो। सही तव्हां ख़्यालु रखो ऐं मास्क वग़ैरह बि यूज़ कयो। ऐं मास्क सिर्फ़ु एंट्री जे लाइ न हुजे। माण्हू मां ॾिसां थो त खीसे में पियो आहे, किथे शॉपिंग मॉल में वञनि था, गेट में जेकॾहिं मतिलबु गेट क्रॉस करणी आहे, एंट्री ॾियणी आहे त मास्क पाईंदा, वरी खीसे में था रखनि, वरी मास्क पाईंदा खीसे में, वरी मास्क रुलंदो थो हुते गाॾियुनि में हेॾे होॾे रखी था छॾनि, वरी उहो ई पाइनि था। उहो बि चेंज करणु घुरिजे, उहो ई सेम यूज़ करणो न आहे, उहो बि चेंज करणु घुरिजे। मूं त हिकिड़े अमरा खे ईअं बि ॾिठो त एंट्री मतिलबु ईअं न पए थी बैंक में, त ॿाहिरि निकितो, चई यार मास्क आहे कंहिंजे, वरी हुन वरी ॿिए कढी ॾिनो, वरी उहो पाए वरी हलियो। इहो को तरीक़ो आहे। अच्छा, इहो कोरोना न बि हुजे न त बि इहो अजीब फील थिए थो त माना ॿिए जो मास्क तव्हां उहो यूज़ हुन चयो बसि एंट्री ॾियणी आहे यार, बसि अंदरि दाख़िल थियणो आहे, महिरबानी करे मास्क ॾींदो, कंहिं वटि आहे उधारो। इहो हाणे ईअं फील पियो थियो। मां चयो यार ही छा आहे, किथे माण्हू आहिनि।
छा कंदा ई माण्हू सो 10 रुपए जो मास्क ज़रूरु वठो ऐं पंहिंजो मास्क हुजे भले तव्हां रोज़ न वठो भला हिकु ॿ ॾींहं हलायो हुनखे जेकॾहिं सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे पर ॿिए कंहिंखां वठो न इहा ॻाल्हि इंतिहाई ख़राबु आहे इहो हथ सां तव्हां जेको आहे सो पंहिंजी दावत था ॾियो कोरोना खे तव्हां अचो असां ॾे अचो असां ईअं वेठा आहियूं सो अहिड़ी सूरत हाल खां पासो कयो ऐं पंहिंजी जेका आहे सा केयर इंतिहाई लाज़मी आहे हथ धोईंदा रहो ऐं हथ धोई सैनिटाइज कंदा रहो पंहिंजो पाण खे पंहिंजे हथनि खे ऐं इवन मोबाइल्स वग़ैरह जेके तव्हां यूज़ था कयो ॿाहिरि रखो था या ऑफिस वञो था पिया तॾहिं बि तव्हां पंहिंजो पाण खे सैनिटाइज कंदा रहो ऐं ॿारनि में बि इहा आदत विझो बिकॉज़ हाणे त ऑनलाइन क्लासिस बि हलनि था पिया ऑनलाइन यूनिवर्सिटीज़ बि आहिनि त तव्हां ॿाहिरि नथा निकिरो बट इहो आहे त तव्हांजे जेका आहे घर में रहण सां बि तव्हां एहतियात कयो ताकी उहो घर वारा बि सही हुजनि हथ धोईंदा रहो ऐं को बि जेकॾहिं कमकार तव्हां कयो त हथ धोई कढिबो बाक़ाइदगी सां तव्हां कामयाबु थी वेंदो सो बहरहाल अॼु असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ू ज़ेर बहस ईंदा सभ खां पहिरियां त माहौलियात ते पाण ॻाल्हाईंदासीं त अॼुकल्ह जेका हींअर जेके 2-3 साल आहिनि गर्मीअ जी शिदत वधी छो वई आहे वॾड़ा ॻाल्हि कयूं त पहिरियां एॾी गर्मी कोन हूंदी जेतिरी हाणे आहे इन जो सबबु छा आहे छा थियणु घुरिजे माहौलियाती तब्दीलियूं छो आयूं आहिनि इन खां सवाइ तवानाई ते पाण ॻाल्हाईंदासीं त तवानाई जो जेको बहिरान आहे उनखे कीअं मुंहुं ॾिजे ऐं कीअं सोर्सिस पैदा कजनि कीअं वसीला क़तब आणजनि ऐं इन्हनि मामलनि खे कीअं फेस कजे बुनियादी अवामी मसइला कहिड़ा आहिनि इन हवाले सां कचहरी कंदासीं अॼु ऐं मौसीक़ी त असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदो ई हूंदो आहे हूंदी आहे बल्कि सो मौसीक़ीअ ते बि पाण अॼु हाल वाल कंदासीं ॾाढी सुठी असां वटि फनकारा बि मौजूदु आहे उनजो तारीफ़ बि तव्हां सां करायां पर सभ खां पहिरियां जॾहिं साॼे पासे ॾांहुं निगाह विझां थो त जेको मोज़िज़ दोस्त असां वटि वेठो आहे पाण इंजीनियर आहिनि ऐं अॼु जेकी इंजीनियर दोस्त आहिनि न उहे असांजो प्रोग्राम ख़ासि तौर ते ॾिसंदा उन्हनि खे मज़ो ईंदो ऐं कॾहिं कॾहिं इंजीनियर चवंदा आहिनि दोस्त यार असांखे वारो ई नथा ॾियो अॼु इंजीनियरनि जो वारो आहे सो भलीकार चऊं था मोहम्मद जुनैद राव साहिब असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम सर कैसे ठीक है सर बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आए उन खां सवाइ उन्हनि सां गॾु ई वरी इंजीनियर बि आहे इंजीनियर बि प्लस सिंधीअ में उनखे चऊं इंजीनियर आहियूं सो कॾहिं कॾहिं ईअं जुमिला ठाहे वठिबा आहिनि न पंहिंजा सो उहा बि इंजीनियर आहे उन सां बि ॻाल्हाईंदासीं कचहरी कंदासीं लाइबा सलीम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कैसी हैं जी आप ठीक है अल्हम्दुलिल्लाह बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई ऐं सुठी फनकारा सुठे आवाज़ जी मालिकियाणी भलो आवाज़ भलो अंदाज़ ऐं चूंड जेका हूंदी आहे उन जी सिलेक्शन जेका हूंदी आहे उहा गज़ब जी हूंदी आहे मज़ेदार हूंदी आहे अॼु असांजे प्रोग्राम जो हिसो आहे मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते परफॉर्म कंदे उनखे तव्हां ॾिठो हूंदो सिन टीवी ते बि हिकु ॿ भेरा हुनजी ईअं खणी चऊं त हुनजी परफॉर्मेंस असां ॾिठी आहे ॿुधी आहे सो भलीकार चऊं था अनीना फिदा असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असां सां गॾु आहियो ऐं असां सां ॿियो उस्ताद मोहरम नाज़ गॾु हूंदो आहे हा उहो त हमेशह असां सां गॾु ई हूंदा सदाईं गॾु आहियो सदाईं गॾु वाह 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 वॾी महिरबानी उस्ताद मोहरम नाज़ साईं तव्हांजी तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो ऐं कुर्ब ॾींदा आहियो मोहबत ॾींदा आहियो ईअं न साईं अॼुकल्ह थोरो देरि सां अचे थो पर प्रोग्राम ते टाइम ते पहुचे थो हूअं देरि सां अचे थो हूअं अधु कलाक पहिरियों चाहींदो बि त बि न वञणु ॾींदासीं ईअं 2-3 भेरा ईअं कयो अथई हूअं सायो कयो अथई त मां वञा पर पोइ असां हिनखे रोके वठंदा आहियूं वठंदा आहियूं ऐं या न कंहिं ॻाल्हि ते टोके वठंदा आहियूं पोइ चवंदो आहे न मां हाणे न विझुसि तव्हां ईअं था चओ त पोइ पाण हाणे नंढड़ी साई वठूं पिया बिल्कुलु ब्रेक वठूं ब्रेक मां इन करे वठंदो आहियां हिकिड़ो सबबु बि हूंदो आहे छो त चांहि ॾेई वेंदो आहे मूंखे इंट्रो महिल असांजो दोस्त चांहि वेंदी आहे ठरी ऐं पोइ चांहि वेंदी ठरी त पोइ सम्झो त ॻाल्हि ख़राबु थी वेंदी सो चांहि पीअण जे बहाने नंढड़ी साई वठूं था मोटी अचूं था वॾी कचहरी तव्हां सां करणी आहे ॾिसंदा रहिजो सलाम सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 भलीकार चऊं था ख़ुशामदी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं असांजे प्रोग्राम खे रोज़ पसंदि कंदा आहियो ॾिसंदा आहियो फीडबैक ॾींदा आहियो अॼु बि अहिड़ो ई फीडबैक तव्हांजो असांखे घुरिजे खपे असांखे बाक़ाइदा फीडबैक खपे तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ऐं इंजीनियर दोस्त असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा त असांखे बेइंतिहा सराही थींदी ख़ुशी थींदी सो असां सां इंजीनियर दोस्त वेठा आहिनि मोहम्मद जुनैद साहिब असां सब खां पहिरियां हाल वाल कयूं जुनैद साहब गर्मी है ना आजकल बहुत ज़्यादा गर्मी है फील भी हो रहा है फील भी हो रहा है मैं महसूस तो ये बताएं ये एनर्जी क्राइसिस की वजह क्या है किस तरह से ये मसले हल हो सकते हैं राइट थैंक यू फॉर हैविंग अस एंड मैं शुक्रगुजार हूँ सिन टीवी का कि मेरा ताल्लुक़ नवाबशाह से और इन्होंने काफ़ी चीज़ें वहाँ की उजागर की और काफ़ी मसले हल किए वहाँ के ना तो इसलिए मैं बड़ा शुक्रगुजार हूँ सिन टीवी का हाईलाइट करते हैं और आते देर ब देर तमाम मसाइल को हल करते हैं
अच्छा, रही बात पाकिस्तान के क्राइसिस की, तो इस वक्त पाकिस्तान के अंदर एनर्जी का क्राइसिस जनरेशन के अंदर नहीं है, इस वक्त ट्रांसमिशन लाइन के अंदर है। अच्छा अच्छा। मतलब कि आप कह लें कि जनरेशन हमारे पास पूरी है, लेकिन जो हमारी बिजली की तरसील है, जो हमारा ट्रांसफ़र ऑफ इलेक्ट्रिसिटी है, वो बड़ा कम है इस वक्त ना। इस वक्त इसकी बड़ी ज़रूरत है कि आप जल्द से जल्द ट्रांसमिशन लाइन्स बनाएं, और ताकि जो आप बिजली क्रिएट कर रहे हैं वो लोगों तक पहुंचा सकें। अच्छा, मतलब पैदावार है लेकिन वो मतलब ट्रांसफ़र नहीं हो पा रही। ट्रांसफर नहीं हो पा रही, ठीक। बिल्कुल, जिस तरीके से आप हैदराबाद से आते हैं तो काफ़ी विंड मिल्स हैं, लेकिन वो पूरी कैपेसिटी से नहीं चलते, कुछ चलते हैं कुछ नहीं चलते। अच्छा। क्योंकि हमारी ट्रांसमिशन लाइन इतनी बेयर नहीं कर सकती कि वो उसको इलेक्ट्रिसिटी को, तो इसी वजह से जो है वो इसके अंदर हमारी सही। तो हिकमत अमली ये करनी चाहिए वैसे, क्यों ये देरी क्यों हो रही है भाई? ये देरी जो है वो अब बहुत से मसले मसाइल इसके अंदर कि आप जो है, एक तो पूरा हमारा सिस्टम है, इसको बड़ा चेंज करना है, क्योंकि शुरू से पाकिस्तान जब से बना इलेक्ट्रिसिटी है, इनके ऊपर ध्यान इतना नहीं दिया गया। अच्छा। चीज़ों के ऊपर, और बाकी ठीक है चल रही थी चीज़ें, लेकिन एक होता है प्लानिंग होती है सही कि आपने शुरू से प्लानिंग करनी है कि आपने इतने साल बाद इतना आपको किलोवाट की ज़रूरत है या इतनी इलेक्ट्रिसिटी की ज़रूरत है। सही जिस तरह से आबादी बढ़ रही है, जिस तरह से आबादी बढ़ रही है, और इससे फिर आपको इकोनॉमिकली बड़ा नुकसान होता है। अगर आप देखा जाए तो इस वक्त तकरीबन 3 ट्रिलियन का डेब्ट चल रहा हुआ है इस वक्त पाकिस्तान का ना, जो पाकिस्तान ने अदा करना है। तो ये बिजली का क्राइसिस है। अब इसको करने के लिए आपको एक तो चोरी रोकनी पड़ेगी, दूसरा जो है आपको रिन्यूएबल एनर्जी पे आना पड़ेगा ताकि बिजली और सस्ती हो जाए, और जो एनर्जी क्राइसिस है उसको कम से कम करना पड़ेगा ताकि इंडस्ट्रीज चल सके और इकोनॉमिकली आप ग्रो कर सकें इसको। सही बिल्कुल सही। सो इस तरह से होना चाहिए। असां हिकिड़ो दोस्त चवंदो आहे त पाकिस्तान एॾो ज़बरदस्त मुल्क आहे जो बिजली हुजे ई मुफ़्त में, ऐं साईं बि चए थो बिजली की पैदावार थी सके थी, घणी आहे, पर ट्रांसमिशन लाइन से करे थोड़ा मसलो तो थे। सो लाइबा जी, मुझे ये बताएं आप कि आपने इस फील्ड को क्यों चुना? एनर्जी एनवायरनमेंट को। हाँ, ये क्यों, मतलब इंजीनियर क्यों बन गई आप? इंजीनियर क्यों बन गई? क्या वजह थी? आपको डॉक्टर बनना चाहिए था वैसे। पापा भी यही कहते थे कि डॉक्टर बनना चाहिए, पर मेरी मैथ्स बहुत अच्छी थी और मुझे बायो में और इसमें इंटरेस्ट नहीं था इतना। जब टीचर पढ़ाती भी थी तो मैं क्लास में एक्चुअली सो रही होती थी और मैथ्स का ही होता था कि मैं यूं चुटकियों में ऐसे अच्छी बात है, सच्चाई बता रही है। वैसे सब ऐसे ही बोलते हैं कि भाई मैं बड़ी पढ़ाकू थी, बड़ी होशियार हुआ करती थी। ये है कि मुझे भी नींद आती। तो मैंने पापा से कहा कि नहीं, मुझे बायो बिल्कुल नहीं रखनी है और मुझे बिल्कुल इंटरेस्ट नहीं है, आप मेरा मैथ्स में ही करवाएं। फिर उससे आगे इंजीनियरिंग ली, फिर उससे आगे फिर एनर्जी एनवायरनमेंट में आ गई। तो इस तरह सही आपने आराम से कर लिया। आराम से कर लिया। तो अब कैसा फील हो रहा है? लोग फीडबैक देते हैं, आपकी तारीफ होती है कि भाई अच्छी फील्ड आपने सेलेक्ट की है? फीडबैक तो अच्छा मिलता है, पर एक्चुअली मसला यहाँ आता है कि जब पूछते हैं ना कि आप जॉब क्या कर रही हैं और मैं जब बताती कि मैं दराज में हूँ और मैं वहाँ पर HR सपोर्टर इस तरह हूँ, तो फिर कहते हैं एनर्जी एनवायरनमेंट करके आप इसमें चलेंगे। तो नहीं, कुछ तो है। वैसे ये क्यों? अच्छा, ये किस तरह से? हम भी यही क्या पूछ रहे हैं। है? वजह यही, जैसे आपको पता है कि जॉब्स का मिलना कितना मुश्किल हो गया है यहाँ पर, और जॉब का भी बुरहान है। बहुत बुरहान है, और मतलब आपको फिर आगे मास्टर्स PhD और ये सब कुछ करना पड़ता है। तो मुझे ये था कि नहीं, बस अब मुझे जॉब करनी है, किसी भी तरह किसी भी उसमें बस जॉब ही करनी है। इस फील्ड में फिर आगे वैसे अच्छा किया, कुछ ना कुछ करना चाहिए, कुछ ना कुछ करना चाहिए। तव्हां अनिना फिदा अॼुकल्ह छा पिया कयो? माशाल्लाह चर्चा तव्हां चरियोड़े उन खां पोइ कुझु आयो आहे, सियाणो होड़े पिया आयो आहे न? आयो आहे सर, ॾाढो ज़बरदस्त कलाम आया आहिनि ऐं माशाल्लाह तव्हांजी सेट ते अची करे मूंखे मज़ो आयो। इट्स अ सेकेंड टाइम। सो चरियोड़े खां पोइ 3-4 ॿिया ट्रैक मां बाक़ाइदा ईअं ॿुधी चरियो थी वियो। तव्हां चयो बि हुयो न सोशल मीडिया ते, त न माशाल्लाह उन खां पोइ वरी असां थोरो हिन इहो बि राग में हुयो, पर वो साॻो अञा राग जी कंटिन्यूटी हले थी। सही माशाल्लाह। पोइ हाणे को एल्बम वग़ैरह करण जो इरादो आहे या न? एल्बम छो त अॼुकल्ह माना फनकार जे लाइ इहो सर्टिफिकेट आहे त एल्बम थियल अथव साईं, न थिए त मां मज़ो न आहे। शायदि चेंज था असां इन दौड़ खां परे शाइर खां पुछा कंदा आहिनि, मां जेकॾहिं शाइरी कयां थो न, मूंखे चवंदा आहिनि साईं तव्हां इहो किताब आयल आहे। मां न छा आहे शाइर, किताब ई न आयल आहे। हा, किताब आयल, उहो शाइरी जे लाइ त ज़रूरी आहे। हाणे राग जे लाइ तव्हां हिकिड़ा नंढड़ा फनकार, तव्हां वॾा फनकार, न ईअं ॻाल्हि पोइ त एल्बम बि ज़रूरी आहे। हा, एल्बम आहे, पर सिलेक्शन ऐं उनजी जेकी आहे न उहा ॾाढी डिफिकल्ट आहे। अॼुकल्ह त ख़बर आहे उहो माहौल नथो
हले ऐं मां यहाँ प्रचार कंदी पंहिंजे पुराणे म्यूज़िक जी, पंहिंजे राग जी, पंहिंजे सिंध जे म्यूज़िक जी, सो उहो असांखां हे टरणाए न पर जेकी अहिड़े क़िस्म जा कलाम ॻाइनि था उन्हनि खे हिकिड़ो तानो ज़रूरु मिलंदो आहे, चवंदा आहिनि त बस तव्हांजी दिलि बि पुराणी थी वई आहे भला, सफ़ा ईअं माना वीरानी अची वई आहे दिलि में, जो अच्छा न वीरानी इहा बि ॿुधायो त हर जेको बि तव्हांजा बि कलाम या जेके बि ॻाइनि था उहो आहिनि सभु राग में, पर उनखे फील करे ॻायो नथो वञे, उनखे एज़ अ हिकिड़ो बिज़नेस ऐं उहो सम्झी करे ॻायो थो वञे। म्यूज़िक हमेशह फील वारी ॻाल्हि हूंदी आहे, हमेशह दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे, तव्हां चवंदा आहियो माण्हू सम्झंदा आहिनि, पर असां अनफॉर्चुनेटली असांजो जेको माहौल आहे उन म्यूज़िक खे बिज़नेस कयो वियो आहे। सो सही सही, न फील हुजणु घुरिजे, कॾहिं कॾहिं सुठो फील थिए त अहिड़े क़िस्म जो राग हुजे, ख़राबु फील थिए त पोइ वरी कहिड़ो क़िस्म जो राग ॿुधी सघे त माण्हू फील त फील आहे न, कॾहिं कॾहिं तवाई अचे त पोइ माण्हू ॿुधे ॾाढियूं त तवायूं न इहो बि मां तव्हांजी त हमेशह मां तव्हांखे चयो आहे की मूंखे तव्हांजो म्यूज़िक वणंदो आहे, ऐं मां तव्हांखे हिननि खे चयो बि आहे की बाबा तव्हां आयो मुंहिंजे प्रोग्राम में अचो सूफ़ी यादि करे। सूफ़ी केरु यादि करे, ॾुखियो कमु आहे, निभाउ ॾाढो ॾुखियो कमु आहे, तव्हां प्रॉपर सिखो था, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। अॼुकल्ह त हल्को ॻाए थो, मां बि सही मतिलबु हल्को ॻाए थो, मां पंहिंजी जेका ॻाल्हि कयां, पर जेका तव्हांजी जेका महिनत आहे न उहा थोरी वरी डिफरेंट आहे, तव्हां सिखो था, प्रॉपर वे में आहियो ऐं सही माना में रागदारी आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे, इहा घटि माण्हुनि में आहे, इहा दिलचस्पी घटि माण्हुनि में, चवंदा आहिनि भाऊ ठीकु आहे शौक़िया हिकिड़ो ट्रैक ठही थो वञे ऐं माण्हू अची थो वञे मैदान में, नालो कमाए थो वञे, पर हीउ कमु वॾो आहे। शायदि उन्हनि माण्हुनि जे लाइ बि कुझु थिए न जेको इन म्यूज़िक खे पसंदि कंदा आहिनि, डिफरेंट सफ़ा बि हाणे जेको जहिड़ो माहौल वेठो हले त उहे वीचारा माण्हू साइड ते थी विया आहिनि। असांजे स्टार्टिंग खां वठी माण्हू रागदारी पसंदि कंदा हुया, सही सही सही, लगावटी कलाम जंहिंखे चइबो रूहदारी, सो उहा उनखे बि खणी हलणो आहे। असांजा उस्ताद वीचारा वेही रहिया आहिनि चुप करे, जंहिं एॾियूं महिनतूं कयूं आहिनि, ऐं मां अफ़सोस बि थींदो आहे त उहे माना उन्हनि जी ज़रिए मुआशी ख़तमु थी वई आहे, उहो हुजणु खपे। अहिड़ा माण्हू जेके इन तरफ़ था अचनि या रूहदारी जी तरफ़, त उन्हनि जे लाइ बि इहो फील्ड सुठी आहे। तव्हां पाण इहो सोचियो त तव्हां जेकी उस्तादनि जी ॻाल्हि था कयो, उहे अहिड़े क़िस्म जो राग ॻाइनि था ऐं उहे हींअर क़स्म परसी वारी ज़िंदगी गुज़ारनि था, पोइ बि तव्हां इहा फील्ड सिलेक्ट कई आहे, छो जो हीअ शइ मरणी त आहे कान, जेकी रियल आहे, जेकी रियलिस्टिक जंहिं ते असां बेस था कयूं राग ते या कलाम ते या जेकी शाइरीअ ते, उहो मरणी त आहे कान। तव्हां कॾहिं बि पंहिंजा कलाम ॿुधी ॿुधी जॾहिं थकिबो न, पोइ तव्हां ज़रूरु हिकिड़ो कोई बि अहिड़ो ट्रैक खणंदो जेको तव्हांखे सफ़ा सुकून ॾींदो, कोई आबदा परवीन थी वञे, उस्ताद जुमन थी वञे, तव्हां अहिड़ा ज़रूरु कलाम ॿुधंदो, ऐं बल्कि हे ॿुधण सां ई तव्हांजो रूह में हिकिड़ी ताज़गी तवानाई अची वेंदी। सही सही सही, हिकिड़ो मज़ो अची थो वञे, मज़ो अची वेंदो। सही था चओ। ऐं सुठी उस्तादनि जी मां इहा ॻाल्हि थी कयां त उस्ताद पाण वेही रहिया आहिनि, अच्छा, उस्तादनि खां जेकी महिनतूं करे आया उन खां पोइ त चवनि नथो केरु ॿुधे, तव्हां डिलीवर कयो त ॿुधंदा न माण्हू, तव्हां निकिरो ई नथा घरनि मां, उहो साईं असांखे ज़रूरु ॿुधाईंदो त साईं पाण हिकिड़ो उस्ताद इहे सॻ पर इहो ज़रूरु आहे त सुठा उस्तादनि जी सोबत ज़रूरु नसीब थिए थी इंसान खे। तव्हां इहा ॻाल्हि सही था कयो, माण्हू तव्हां प्रमोट कयो, सही सही, तव्हांजे घर वेठे तव्हांजो प्रोडक्ट केरु ख़रीद न कंदो, सही सही, ऑनलाइन या वरी मार्केट जे अंदरि तव्हांखे अचणो पवंदो, ऐं उन में जेके बि कसायूं उनायूं आहे उहे तव्हांखे बर्दाश्त करणी पवंदी। सही सही, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, स्ट्रगल आहे, ॿिए खे ॿुधण जे लाइ पाण खे ॿुधाइण जे लाइ पहिरियों ॿिए खे ॿुधणी पवंदी। सही सही सही, इहो ज़रूरी आहे। असां त ॿियनि जूं ॿुधूं था पिया, खूब था ॿुधो, खूब था ॿुधूं, मज़ो था वठूं, एंजॉय था कयूं, इहो ज़बरदस्त आहे। हा हा, इन करे अचे त ॿुधाए वाह सही वाह। अच्छा जुनैद भाई, मुझे ये बताएं कि पहले जैसे ही मैट्रिक का इम्तिहान दिया जाता था तो उसके बाद फर्स्ट ईयर में दाखिला होती थी तो मेडिकल और इंजीनियरिंग के यही दो शोबे होते थे, तो आजकल क्या समझते हैं कि इंजीनियरिंग का कोई स्कोप है, लोग जाते हैं इंजीनियरिंग में या कम है रेशो? जाते हैं, क्यों नहीं जाते, ये तो शुरू से मदर फील्ड है और रहेगी हमेशा। और देखें कि अब अल्लाह का शुक्र है बहुत सारी फील्ड्स निकल आई हैं और ज़्यादा स्कोप्स आ गए। पहले लोग ये कहते थे डॉक्टर बन जाए या इंजीनियर बन जाए, इसके अलावा कोई थी नहीं फील्ड। तो लेकिन अब खैर मीडिया शोबेज और आपको आप देख लें ऑनलाइन बिजनेस मार्केटिंग और पता नहीं क्या क्या चीज़ें जो है ना अब जो है अवेलेबल हैं, आपको निकाल सकते हैं। सही सही। इंजीनियर के ऊपर ये था, इन्होंने बात की कि इनको जो जॉब्स का इशू, वाकई जॉब्स का मसला है इधर पाकिस्तान में ना। ये इंजीनियर्स के साथ है या ओवरऑल ही है? अच्छा, नहीं इंजीनियर्स के ओवरऑल ही ज़्यादा है।
क्योंकि इस शोबे में इंजीनियर जो हैं अपना काम छोड़कर अब या तो टीचिंग कर रहे हैं या किसी और शोबे के अंदर चले जाते हैं, क्योंकि जब उन्हें जॉब्स यहाँ अवेलेबल नहीं होती। गवर्नमेंट का काम होता है कि आप बेसिकली इसके अंदर जॉब्स निकालें और क्रिएशन करें। आपने इतने पता होना चाहिए कि आपके जब एक साल में 1000 इंजीनियर्स निकलेंगे तो उनके लिए जो आगे से जॉब्स भी हों, अगर वो सिर्फ 50 या 90 होंगी, 40 होंगी, तो बाकी लोग या तो बाहर चले जाएंगे या फिर वो किसी और फील्ड के अंदर दाखिल हो जाएंगे। सही बिल्कुल इसी तरीके से। तो इंजीनियर्स को सपोर्ट करनी चाहिए पाकिस्तान। हाँ, इंजीनियर्स को बड़ी वैसे support एक बात मुझे ये बताएं कि आपने कोई ऐसी बात ऐसा कोई तजुर्बा किया है जो डिफरेंट हो? इंजीनियर्स में देखता हूँ कभी कभार खुद की बात बताते हैं, यार मैंने ये चीज़ की है, हुकूमत सपोर्ट नहीं कर रही वरना मैं पता नहीं क्या कर देता। एक तो ये इंजीनियर बड़े शार्प माइंडेड होते हैं, उनका दिमाग जो है ना बड़ा तेज होता है, यानी कि उनके जो जवाब देते हैं वो ज़्यादा अलग से तरीके से देते हैं। दूसरा ये कि अब गवर्नमेंट थोड़ी बहुत कोशिशें तो करती है कि मतलब कि पी हमारा जो पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल है कि आप जॉब्स क्रिएशन के ऊपर कोशिशें करता है, लेकिन उस तरीके से नहीं करता कि आप लोगों के लिए और अवेलेबल, इनके लिए और अवेलेबल कर सके, या इम्प्लीमेंट नहीं कर पाता। अच्छा, फॉर एग्जांपल आप इनको मेडिकल का अलाउंस या और अलाउंसेस होते हैं वो इतने इम्प्लीमेंट नहीं कर पाते कि कंपनीज इनको प्रोवाइड कर सकें। सही। तो ये मसले होते हैं। वैसे अगर बात हो जाए बिजली की, तो बिजली की जो जिस तरह से बिजली पैदा होती है तो ये सिर्फ पानी से तो मैंने सुना है, लेकिन और मतलब किस तरह से तजुर्बात होते हैं? नया कोई तजुर्बा जिस तरह से तवानाई का जो ये क्राइसिस है तवानाई के वो ठीक हो सके? अच्छा, दुनिया जो है ग्रीन एनर्जी की तरफ जा रही है, रिन्यूएबल एनर्जी की तरफ जा रही है। हमारा अभी भी मोस्टली रिन्यूएबल देखा जाए तो रिन्यूएबल एनर्जी पे क्योंकि 30% जो हमारा है वो हाइड्रो से ही आता है। अच्छा। अगर 30% आपका हाइड्रो से आता है तो 20 to 25% कोल से आता है, बाकी RLNG या न्यूक्लियर वगैरह इनसे हो के 100% हो जाता है। लेकिन जो अब दुनिया जो है वो रिन्यूएबल की तरफ जा रही है, सोलर या विंड फार्म की तरफ जा रही है। अच्छा। इसके अंदर पाकिस्तान की बात करें तो सोलर जो है 0.9 समथिंग है और विंड जो है वो ऑलमोस्ट 2% है अभी तक। सही। अगर ये हाइड्रो है, विंड है और सोलर है, अच्छा। इससे आपकी ऑटोमेटिकली बिजली सस्ती हो जाएगी बहुत ज़्यादा ना। अच्छा। इसमें इतना फ्यूल कंजम्पशन नहीं होता, तो इससे ये होता है कि आपका जो बिजली है वो ऑटोमेटिकली सस्ती हो जाती है। तो इसलिए हमें कोशिश करनी चाहिए कि हम इसके ऊपर चले जाएं जल्द से जल्द। सही। सो हाणे वरी असां वटि अनीना फिदा बि आहे ऐं माना सुठो कलाम बि ॿुधाईंदी आहे। मां हिननि जो सॉन्ग कयो आहे छो त सैरिश माना अॼु ॿियो ॾींहुं आहे असांजे प्रोग्राम में। सैरिश छा चयो मूंखे सम्झ न आयो। तव्हांजो सॉन्ग हिकिड़ो हुयो जिते मूं परफॉर्म कयो आहे एन अदर चैनल ते, ऐं कमाल जी हुनजी मूंखे मोट मिली। पाण वाइड़ी थी वियो कहिड़ो कलाम? मूंखे त ख़बर न असांखे त ॿुधायो बाबा। एन अदर चैनल जो तंहिंजे करे मां नेम नथी खणी सघां, बाक़ी हिकिड़ो सॉन्ग कयो आहे ऐं उहो तव्हांखे ब्रेक में यादि कराए छॾींदमि। ज़रूर मूंखे त तव्हांजा एतिरा सॉन्ग्स आहिनि तव्हांखे किरां यादि पवंदो। सही हिकिड़ो ज़बरदस्त कलाम को थी वञे, वाह थी वञे। तबीब थींदो तन 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 तबीब दारू मुंहिंजे दर्द जो अल्लाह दारू मुंहिंजे दर्द जो अल्लाह थींदो तबीब थींदो तन तबीब थींदो तन तबीब थींदो तन तबीब
बुकी ॾींदुमि बाज जी बुकी ॾींदुमि बाज जी मंझा तन तबीब मंझा तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो अल्लाह दारू मुंहिंजे दर्द जो अल्लाह थींदो तन तबीब थींदो तन तबीब थींदो तन तबीब थींदो तन तबीब दुखंदो सभोई दूर कंदो दुखंदो सभोई दूर कंदो मंझान तबीब मंझा तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो अल्लाह दारू मुंहिंजे दर्द जो अल्लाह थींदो तन तबीब थींदो तन तबीब थींदो तन तबीब थींदो तन तबीब अदियूं शाह लतीफ़ चवे भिट जो घोट लतीफ़ चवे निस निस ग स ग म ग म प म प नि सा सा नि प म नि प म ग प म ग स प ग स निस निस ग स ग म प म प नि सा सा नि प म नि प म ग प म ग स प ग स निस निस ग स ग म प म प नि सा सा नि प म नि प म ग प म ग स प ग स म प ग म सा ग नि सा म प ग म सा ग नि सा म प ग म सा ग नि सा अदियूं शाह लतीफ़ चवे भिट जो घोट लतीफ़ चवे हातिक आहे हबीब हातिक आहे हबीब दारू मुंहिंजे दर्द जो अल्लाह दारू मुंहिंजे दर्द जो अल्लाह थींदो तन तबीब थींदो तन तबीब थींदो तन तबीब थींदो तन तबीब वाह 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 ॻोठ में आहे मूं जहिड़ो हिकिड़ो उमराव सो उनखे बि राग जी मूं वांगुरु सम्झ न ईंदी आहे पोइ कॾहिं कॾहिं को रागी सुठो ॿुधंदो आहे चवंदा यार हे वॾो फनकार थी मैं कीअं तोखे ख़बर पई अची सरगम थो वणे तव्हां वॾा वॾा जेके आहिनि फनकार थी विया माशाल्लाह सरगम वग़ैरह असल में में चवंदा आहिनि सरगम इन जी नोटेशंस जेके आहिनि सरगम हूंदा आहिनि उहो उन राग जी असांखे ॿुधाईंदा आहिनि त हिन जी हीअ पकड़ आहे सही सही त उहा उन जे हिन करे खां पहिरियां जो असां ई पकड़ ते साई वठो डायरेक्ट चए थो साई वठो जी बिल्कुलु ऐं असां जेका वरी ईंदासीं पंहिंजे महिमाननि सां वरी कचहरी कंदासीं सो हलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते केॾा न वञो वापसि अचो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार
ॿीहर इन जे करे चऊं था जो तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो कीमती वक़्तु सिरायो था। अॼुकल्ह कीमती वक़्तु कढणु वॾो मसइलो आहे, बिल्कुलु, माण्हू कुझु इलाही, पंज पल ॾिए थो त इहा वॾी ॻाल्हि आहे। तव्हां असांखे ॾिसो था, इहा वॾी ॻाल्हि आहे पंहिंजी जॻह ते। ईअं ई असांखे जुनैद राव साहब असांखे ॾिसी पंहिंजो रहियो कीमती टाइम ॾिनो आहे ऐं हिन में मां हिननि खे हिकिड़ो सवाल पुछंदमि। जी जुनैद, आप मुझे ये बताएं कि सिंध जो है उसका मतलब क्या है, मतलब उनका एनर्जी क्राइसिस कितने हैं, क्या है? सिंध के अंदर इस वक्त 3-4 कंपनियां काम कर रही हैं, हेस्को, सेप्को, के इलेक्ट्रिक और एसटीडीसी भी कहीं भी कहने का काम कर रही है। तो अब ये है कि इस वक्त जो है सिंध का जो एनर्जी के मिनिस्टर हैं, उन्होंने बड़ा एक अच्छा काम किया। उन्होंने एसटीडीसी को प्रोविंशियल ग्रिड कंपनी बना दिया। उससे होता ये है कि वो सिंध में कहीं भी ट्रांसमिशन लगा सकती है। पहले आप लाइसेंस लेना पड़ता था नेपरा से और वो सारी चीज़ें प्रोसेस बड़ा लंबा हो जाता था, उसमें सालों लग जाते थे। अब इसके पास अथॉरिटी है कि कहीं पे भी लगा सकती है वो ना। अच्छा, अब मसला ये है कि सिंध में 9000 समथिंग ट्रांसमिशन लाइन है, लेकिन इसको बढ़ाने के लिए हमें, क्योंकि छोटे देहातों में वहाँ तक जाने के लिए थोड़ा सा वक्त चाहिए और आहिस्ता आहिस्ता वक्त लगेगा इसके अंदर। और इस वक्त आप देखा जाए तो अल्लाह ताला ने सिंध को बड़ा ही नवाजा हुआ है, एक तो कोल से, दूसरा सोलर और विंड एनर्जी से। अच्छा, यानी कि सबसे ज़्यादा जो पैदावार कर सकता है वो सिंध ही कर सकता है और कोई और सूबा इतना नहीं कर सकता जितनी एनर्जी ये क्रिएट कर सकता है। आप देखिए सुई गैस भी इस वक्त यहीं से जा रही है जो इससे एनर्जी क्रिएट हो रही है। सही। तो सिंध को पहले तो चाहिए कि क्योंकि यहाँ से जो जितनी भी एनर्जी बनती है वो पहले वफाक को जाती है, वो वफाक फिर डिस्ट्रीब्यूट करता है, एनटीडीसी डिस्ट्रीब्यूट करती है। सिंध को चाहिए कि सिंध सबसे पहले अपनी ज़रूरियात पूरी करे, तो यहाँ जो कमी पेशी है पहले वो पूरा हो जाए, फिर आगे जाकर ट्रांसफ़र किया जाए। क्योंकि फिर इससे ये होगा कि सिंध पहले ज़्यादा फूले फैलेगा, क्योंकि इसकी अपनी 18th अमेंडमेंट के तहत के सूबे जो अपने इख्तियार में रखते हैं वो सूबाई खुद मुख्तियारी जो होती है। सही। तो सबसे पहले आपको अपना देखना पड़ेगा, अपना काम करना पड़ेगा। इसके लिए मिनिस्टर साहब बड़ा अच्छा काम कर रहे हैं कि उन्होंने एक तो ग्रिड कंपनी बना दी, दूसरा प्रोजेक्ट्स जो है आईजी सेप के जो एनटीडीसी ने इसमें इंट्रोड्यूस कराया है वो प्रोजेक्ट्स लेकर आ रहे हैं इधर। तो इंशाल्लाह देर ब देर ये मसले हल हो ही जाएंगे, बेहतरी की उम्मीद है इंशाल्लाह। सही सही। अच्छा लाइबा जी, मुझे ये बताएं, एनवायरनमेंट पे थोड़ी बात हो जाए तो माहौलियात पे क्या असर पड़ते हैं? अगर एनर्जी ज़्यादा हो जाए या कम हो जाए तो उसकी माहौलियात भी कोई ज़्यादा होने या कम होने से फ़र्क नहीं पड़ता। एनर्जी जो हम प्रोड्यूस करते हैं उसके प्रोसेस से काफ़ी फ़र्क पड़ता है। अच्छा। जैसे एनर्जी दो तरीके से बनाई जाती है। एक रिसोर्सेज जो है उनके दो हैं, एक रिन्यूएबल और एक नॉन रिन्यूएबल। अच्छा। जब हम नॉन रिन्यूएबल यूज़ करते हैं उसका ये होता है कि वो हमारे एनवायरनमेंट पे बहुत इफेक्ट करती है। क्योंकि उसमें 3 चीज़ें आती हैं, नेचुरल गैस, ऑयल और कोल। ये तीनों जो हैं कार्बन डाइऑक्साइड की जो इमिशंस होती हैं इलेक्ट्रिसिटी को प्रोड्यूस करते हुए बहुत आती हैं। अच्छा। जिसकी वजह से वो हमारे एटमॉस्फेयर में जाके वो टैप हो जाती है, जिससे ग्रीन हाउस इफेक्ट आता है, जिसमें क्लाइमेट चेंज आता है, ग्लोबल वार्मिंग के चांसेस बढ़ते हैं। तो इसी वजह से हमें कहा जाता है कि हम रिन्यूएबल रिसोर्सेज की तरफ जाएं ताकि हमारे एनवायरनमेंट पे कम इफेक्ट पड़े। सही। तो जितना अच्छा होगा, हमारे पास जो रिन्यूएबल रिसोर्सेज हैं वो 3 होंगी। एक तो विंड है, एक सोलर है, एक हाइड्रो है। वो सबसे ज़्यादा यूज़ भी हो रही है। सही। तो उन पे हम मूव करेंगे, एनर्जी प्रोड्यूस करेंगे तो हमारे एटमॉस्फेयर पे कम इफेक्ट करेगी। अच्छा। एक मासूमाना सवाल है, मेरा एक गांव का एक दोस्त है, वो कभी कभार मुझसे पूछता है कि यार ये जो जब से ये सोलर आए हैं ना तब से गर्मी बढ़ गई है। ये क्या सता है? वो कहता है कि भाई ये ऊपर लगे हुए हैं ना तो गर्मी की तपश इन पे पड़ती है तो गर्माइश ज़्यादा हो जाती है। क्या ऐसा नहीं है, ये तो आप समझें कि ग्लोबली जो वेदर चेंज हो रहा है कि आप कराची का पहले ऐसा मौसम नहीं होता था, जून जुलाई में मई के अंदर ऐसा नहीं होता था, चेंज हो गया। इंटीरियर सिंध का चेंज हो गया, जहाँ बारिश होती थी वहाँ बर्फबारी पड़ रही है, जहाँ बर्फबारी पड़ती है वहाँ अब मौसम और गर्म हो गए। सही। तो इसलिए पूरा एक एनवायरमेंटल प्रेशर फर्क पड़ रहा है इसके ऊपर। अच्छा। सोलर का या विंड का ऐसे कुछ लेना देना नहीं है। विंड का तो अच्छा है, वैसे ही पंखा चलता रहता है। पंखा चलता रहता है। ये बल्कि ये विलेज इलेक्ट्रिफिकेशन के ऊपर काम हो रहा है कि आप जो है सोलर के जरिए बिजली प्रोड्यूस कर सकते हो, और क्योंकि वहाँ देहात में और वहाँ बिजली पहुँचाना बड़ा मुश्किल है। सही। तो उसके लिए बेहतर ये है कि वो एक सोलर एक लगा ले तो पंखा और लाइट ही चल जाए तो उसके लिए बहुत है, काफ़ी है वो। सही। इतनी एनर्जी कंज्यूम नहीं करता। सही। तव्हां असांजे प्रोग्राम ईंदो तव्हां खिलंदो बि सही। सुबुह तव्हांखे ॾिसो केॾी वहाँ जेको आहे खिलाइण जी कोशिशि एनर्जी आहे, एनर्जी प्रोड्यूस था कयो तव्हां, हिकिड़ो तव्हांजी एनर्जी वञे थी माण्हुनि में। असां पाण इंजीनियर आहियूं। सोलर वोलर लॻाइण त न आहे पोयां।
जहिड़ी इंसान में हीट पाण में बि आहे त हुनजे करे वाकई में मौसम जी जेको ग्लोबल वार्मिंग ॾाढो प्रॉब्लम थियो आहे। अलाह साईं असां ते रहम करे। सही हिते बि ॾाढो गरम आहे। मां घर में हुनखे मां ॻाल्हाइण न सघी थो तॾहिं करण जी कोशिशि में आहियां त अलाह करे ठीकु थी वञे, बहरहाल ठीकु थी वेंदो। अच्छा इहो मूंखे ॿुधायो त जेका सिलेक्शन तव्हां कंदा आहियो वञे न त उहा चूंड केरु कंदो आहे? एॾा टफ क़िस्म जा कलाम किथां खणंदा आहियो? ॻाइल कलाम वठंदा आहियो, खणंदा आहियो, या कोई आहे जेको चए थो त हीउ कलाम अञा कंहिं शाइर जो सूफ़ी शाइर जो न आहे ॻाइल, तव्हां ॻायो त तव्हां हेॾा भलो आहे? शायदि इहो मूंखे इन क़िस्म जा कलाम पसंदि आहिनि। इन सां मूंखे एनर्जी बि फील थींदी आहे। अच्छा मां जॾहिं बि ॿुधो आहे कॾहिं बि वेही, कॾहिं मां अहिड़ो मॉडर्न गीत कॾहिं न हलाए वेठी आहियां। इवन इंडिया जो बि तव्हां चवंदो न मां सॼा उस्ताद ॿुधाइण शुरू खां त उहो मुंहिंजे ज़हन में वसी वेंदी आहे। पोइ चवंदी आहियां न इहो ई करिणो आहे। अॼुकल्ह वरी तव्हां वांगुरु थोरो कमर्शियल बि कयां पई, छो जो तव्हां सभिनी चयो आहे न किॾे तूं घटि ऑयल में फासी पई, थोरो पाणी लिक्विड में। सो उहो बि ज़रूरी आहे मूड खे मॉडिफाई करण जे लाइ, पर ही मुंहिंजे अंदर में आहिनि ऐं ॿुधंदा था अचूं। आहिनि असांजा राग आहिनि इहे शुरू खां, पर अहिड़ा रागी मां घटि ॾिठा आहिनि जेकी वरी सम्झनि बि सही ॻाल्हि खे सम्झनि। मां इलाही फ़नकारनि सां मिलंदो आहियां छो त पंहिंजो प्रोग्राम बि अहिड़े क़िस्म जो आहे, फ़नकार रोज़ अचनि था। इलाही फ़नकारनि खे जेको कलाम ॻाइनि था उन कलाम जे बारे में ख़बर न हूंदी आहे, उनजी माना ई ख़बर ई न हूंदी आहे। बसि उहो ॻाईंदा आहिनि, उनखे ख़बर साईं फलाणे साईं जो चीज़ल साईं जो कलाम आहे, रखियल साईं जो कलाम आहे, असांखे ख़बर न आहे इहा ख़बर न आहे, बसि उहो ॻाईंदा रहंदा आहिनि। पर इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त तव्हांजो मुशाहिदो बि आहे ऐं तव्हां इन सेंस में मुतालियो करे पोइ था ॻायो, इहो ॾाढो ज़बरदस्त आहे। जॾहिं बि तव्हां ॻाईंदा आहियो न उहो जेके लिरिक्स आहिनि तव्हांखे जॾहिं सम्झ में ईंदा आहिनि त तव्हां पोइ हुनखे डिलीवर करे सघंदा। उहो पोइ ॻाल्हि लॻंदी तॾहिं दिलि ते जॾहिं तव्हां हुनखे सही सां ॻाए ॿुधाईंदा उनजी मीनिंग्स तव्हांजे वर्ड्स मां पाण ख़बर पवंदी आहे। हातिक आहे हबीब, इन जो मतिलबु छा आहे? रब साईं जेको आहे सो तव्हांजो हातिक थींदो अची करे, तव्हांजो हथु पकड़ींदो। सो इहो आसान आहे भाषा, इहा भाषा आसान असांजी सिंध जी भाषा आहे, लतीफ़ साईं जी ॿोली आहे। इहा त कोई ॿिए हंधा त आई कान्हे। असां एॾा मॉडर्न त कोन थी आहियूं। असां हिकिड़ी दिहाई पोयां वञूं त असांजा जेके बि प्रोग्राम्स टीवीअ ते बि थींदा, तव्हां ॾिसो केॾो ज़बरदस्त तरीक़े सां थींदा। माण्हू ॿुधंदा वेही करे बाक़ाइदा, उन शइ खे सम्झंदा। नंढो नंढो ॿार बि उन शइ खे सम्झंदो। हाणे थोरो एनवायरमेंट चेंज थियो आहे ग्लोबल वार्मिंग जे करे। एनवायरमेंट चेंज थियो आहे, तव्हांजे घर जो माहौल चेंज थियो आहे न, छो त तव्हां हाणे माशाल्लाह राग ॻायो थियूं, घर वारा परेशान त न था थियनि? हा, दरवाज़ो बंदि करे मुंहिंजो दरवाज़ो बंदि करे छॾींदा आहिनि अक्सर, त तव्हां अंदरि वेठा हुजो असां ॿाहिरि। न कॾहिं ईअं थियो आहे पाड़े वारनि तर्कड़ कयो, छा थियो आहे? ख़ैर त आहे न। मां घर में जेको आहे सो ज़ाहिर आहे त कंहिं पाड़े वारे खे तंग न करण जे लाइ असां दरवाज़ो लॉक करे, बाक़ी मुंहिंजी इंस्टीट्यूट आहे उते मां कंदी आहियां प्रैक्टिस जेको बि आहे। सो कंहिंखे डिस्टर्बेंस कान थींदी आहे। सही। हाणे तव्हां माना बाक़ाइदा रागदारी में आहियो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जंहिं शइ में माण्हू हूंदो आहे त पोइ 24 कलाक ओड़ो ई हूंदो आहे। पोइ हाणे उथणु वेहणु घुमणु फिरणु मानी पचाइणु खाइणु राग में ई थी वेंदो आहे। अहिड़े क़िस्म न नॉर्मली लाइफ नॉर्मली पहले मां त अञा बि घटि टाइम नॉर्मल आयो न। हिन अपडेटेड बि आहियूं, हिन दुनिया सां गॾु बि हलणो आहे असांखे। पंहिंजो सूफ़ियत असांखे तसव्वुफ़ बि खणी हलणो आहे, हिन मॉडर्न एरा में ई रहणो आहे, पर असांखे उहो मैसेज न आहे विसारणो। छो जो अपडेट त थियणु ज़रूरी आहे न, इंसान अपडेट न थींदो त पोइ रहिजी वेंदो। हा, मां इहो थी चवां त मूंखे कुझु टाइम जेको आहे शौक़ु थियो त मां शायदि मां सिंगिंग करे सघां, बिकॉज़ मां बाथरूम सिंगर बि न आहियां, बिल्कुलु बि न आहियां। सो मूंखे शौक़ु थियो, मां मूंखे सिखणु घुरिजे, मतिलबु एतिरो त एटलीस्ट अचे न मूंखे। सो मां पुछियमि त मूंखे छा करिणो आहे जंहिंमें मां सुरीली थियां। जो सुबुह जो उथी 5 बजे 6 बजे सिर्फ़ु प्रैक्टिस कर हिनजी हिनजी हिनजी। हाणे 2 ॾींहं त मां उथियमि, 3 ॾींहं ते मूं में हिमत न थी। मां चयो मां हीअ कंदसि ई न, मां हथु कढिया हिन मां, मूंखे सिंगिंग करणी न। इलाही मुश्किल आहे। माहौल जीअं चेंज थींदो आहे त तव्हांजो टाइमिंग्स चेंज थींदो आहे, तव्हांखे सिर्फ़ु प्रैक्टिस में रहणो पवंदो। मॉर्निंग वारियूं हाणे ॻाल्हियूं ख़तमु थियूं आहिनि, किरियूं ख़तमु थियूं आहिनि, उहे जेके कुनियूं ठहंदियूं उहे ख़तमु थियूं आहिनि, उहे हाणे शयूं आहिनि कोन। सही त बाक़ी तव्हांजी ॻाल्हि हिन जे करे तव्हां म्यूज़िक में पिया वञो, छो जो ट्रेंड निकितो हुयो, होस्ट ताईं जेके बि फनकार हुया उहे ठहनि पिया। न मूंखे हीअं नॉर्मल लाइफ में बि नॉर्मल लाइफ में बि मतिलबु ईअं थींदो आहे न त वेठा सिंगिंग करणु ईअं, या हे ॻाईंदा आहिनि थोरे मेकअप रूम में, दिलि चवंदी त मतिलबु मां बि जेको आहे न थोरो सिंगिंग करे वठां। पर मां जीअं कंदी आहियां त हुन में पंहिंजो पाण खे शट अप कॉल ईंदी
चवंदी आहियां बस कर हाणे कमु ख़राब थी वेंदो। सही सही। अच्छा जुनैद भाई, ये एनर्जी क्राइसिस पे तो बात हो रही थी हमारी, लेकिन तब्दीली की बात भी बहुत अरसे से चल रही है, तो इस हवाले से कब तब्दीली आएगी? ये खंबे शंबे कब ये ख़त्म हो जाएंगे? कोई बिजली का कोई अच्छा निज़ाम आने वाला है या नहीं आना? कोई तजुर्बा हो रहा है या नहीं? अच्छा, मतलब दूसरे ममालिक में तुम्हें नहीं दिख रहा ये खंबे लगे होते हैं और ये वायरिंग, ये क्या है? पाकिस्तान बड़ा पीछे चल रहा है ना असल में, कि इसको आगे चलाने के लिए कुछ एरियाज हैं कराची के अंदर, क्लिफ्टन्स हो गए या कुछ डिफेंस के एरियाज हैं, वहाँ पर अंडरग्राउंड ही होती है। बहरिया टाउन उसके अंदर अंडरग्राउंड है। अच्छा, तो ये चीजें आहिस्ता आहिस्ता ही होंगी, अब फौरी तो चीजें खत्म नहीं हो सकती। तो सी पैक पे काम हो रहा है और चाइनीज इन्वेस्टमेंट आ रही है, तो हो सकता है इंशाल्लाह देर ब देर कुछ ना कुछ आगे काम, मतलब इंशाल्लाह जब हम नहीं होंगे तो सिलसिला सही होगा। साल रहा था न मां वैक्सीन नहीं कराई है, मां वैक्सीन नहीं कराई है ना, और कराई तो सभिनी कराइण घुर्जे। तां कराई है वैक्सीन? न साल रात ॿुधी मुंहिंजो बस इरादो पोस्टपोन। न ॿिनि सालनि जे लाइ सही आहे न, ॿिनि सालनि जे लाइ भरपूर ज़िंदगी जियो। ख़बर आहे त 2 साल आहिनि, हूअं त ख़बर ई न आहे न, 2 मिंटनि खां पोइ माण्हू कुझु बि थी सघे थो। बिल्कुलु। ऐं ईअं न हुजे त 2 साल असांखे ख़बर ई न आहे त महीने खां पोइ या हिकु ॾींहुं खां पोइ। हा उहो त आहे, पर ॻाल्हि अगरि तव्हांखे टाइम पीरियड ॾिनो थो वञे हिकिड़ो फिक्स टाइम, त पोइ तव्हांखे अजीब थो फील थिए। ईअं न आहे, माण्हुनि में इहे हाइप क्रिएट कई थी वञे ताकी माण्हू पंहिंजे असल खां हटनि। अगरि ईअं हुजे त पोइ 2 सालनि में असांखे छा छा करिणो आहे? मतिलबु छा था करे सघूं असां? मां त जल्दी जल्दी म्यूज़िक घणो कवर कंदमि मां, पोइ ज़िंदा हलो ठीकु आहे, हाणे म्यूज़िक आहे त पोइ 2 साल हूअं बि थोरो पीरियड आहे, हिन विच में कलाम ॿुधी वठो। मां न आई आहे न इंजेक्शन। वाह वाह कजो, वाह वाह कजो। बिस्मिल्लाह। तव्हांखे अॼु तव्हांजे तर्ज़ जी हिकिड़ी शइ थी ॿुधायां। साईं चाहींदा जेको डांस करे साईं नचंदा, हुनजो नालो छा? साईं सलेमान शाह। साईं सलेमान शाह जी। वाह वाह, साईं सलेमान शाह भलो माण्हू हो, माशाअल्लाह। वाह वाह। मिठा पंहिंजे अखियुनि खे झल तूं, प्यारा पंहिंजे अखियुनि खे झल तूं। कोशिश छो थो करण जी, करी कोशिश छो थो खाइण जी, चङी नाहे रीत सताइण जी, छो मुलनि खे थो मारी, छो मुलनि खे थो मारी, न को क्यास तूं दिल में धारी, मूंखे एॾो तूं हर हर सताई, जेका ॻाल्हि हुजई मूंसां सल तूं, सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं, प्यारा पंहिंजी अखियुनि खे झल तूं, सुहिणा पंहिंजी अखियुनि खे झल तूं, प्यारा पंहिंजी अखियुनि खे झल तूं, इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं, मिठा पंहिंजी अखियुनि खे झल तूं। तू
तुझा कारावार सताइन था जीअं वासिंगन खां डंगाइन था इहो रंग सही कोन सघिबो इहो रंग सही कोन सघिबो नांगन खां बची कोन सघिबो दुनिया में हली कोन सघिबो इहा हुजत न हाणे हल तूं प्यारा पंहिंजी अखियुनि खे झल तूं मिठा पंहिंजी अखियुनि खे झल तूं सुहिणा पंहिंजी अखियुनि खे झल तूं इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं मिठा पंहिंजी अखियुनि खे झल तूं प्यारा पंहिंजी अखियुनि खे झल तूं इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं मिठा पंहिंजी अखियुनि खे झल तूं वाह 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 ॾाढो सुठो कलाम नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे बिल्कुलु ब्रेक खां पोइ मोटी अची वरी कचहरी कयूं था बिल्कुल कंदासीं सही सही सो इससे पहले कि ब्रेक पे जाएं इंजीनियर मोहम्मद जुनैद राव साहब आपका बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए और आपकी बड़ी नवाजिश थैंक यू सो मच नंढड़ी साई आने वठो था जी बिल्कुल वी विल हलो ने कमर्शियल ब्रेक ते सो केॾा न वञो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था ख़ुशि आमदीद ऐं गॾोगॾु जीजल अख़बार ते बि निगाह फेरींदासीं छो त अख़बार पढ़ण सां मुतालियो वसी थींदो आहे वधंदो आहे हालात जेकी आहिनि अॼुकल्ह जा या हालात हाज़िरा सां जेकॾहिं ॼाण रखणु चाहियो था कंसल्ट करणु चाहियो था त पोइ तव्हां रोज़ानो अख़बार ज़रूरु पढ़ंदा कयो जेकी असांजा दोस्त अख़बार पढ़ंदड़ आहिनि अख़बार जा शौक़ीन आहिनि उहे अॼु बि अख़बार पढ़ंदा के माण्हू चवंदा अख़बार पढ़ण जो रुझान घटिजी वियो आहे ईअं बिल्कुलु बि न आहे ॾिसो मां पढ़ां थो हिते वेठो आहे स्टूडियो में तॾहिं जीजल अख़बार घुराईंदा अख़बार ज़रूरु पढ़ंदो त अख़बार में छा लिखियलु आहे अॼु सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां दोस्त जेकी ख़ासि तौर ते इन करे बि प्रोग्राम ॾिसंदा आहिनि त चवंदा आहिनि इस्लामी तारीख़ जी ख़बर पवंदी आहे अख़बार पढ़ण सां इस्लामी तारीख़ अॼु आहे 15 शवाल मुकरम 1442 हिजरी ऐं जेका अंग्रेज़ी तारीख़ आहे उहा आहे 27 मई 2021 अॼु ख़मीस जो ॾींहुं आहे ऐं अख़बार जा सिफ़ा 8 हूंदा आहिनि क़ीमत इन अख़बार जी 20 रुपया हूंदी आहे कराची हैदराबाद सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे रोज़ानी सिंधी अख़बार जीजल हिन जो नालो आहे सो जेका लीड ख़बर अॼोकी अख़बार छपी आहे उहा आहे त PDM में मरियम ऐं नवाज़ शरीफ़ वटि जवाबदार न आहियां वफ़ाक़ सिंध सां नाइंसाफ़ियूं बंदि करे बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे ऐं जेका सुपर लीड अॼोकी अख़बार छपी आहे उहा इहा आहे त सिंध हुकूमत DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खे हटाए छॾियो शहीद एहलकारनि जे कातिलनि खे न छॾींदासीं वॾो वज़ीर इहो चवे थो ऐं इन खां सवाइ ॿियूं ख़बरूं आहिनि त सिंध में गवर्नर राज जूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि कराची जे दौरे जो मक़सदु अमुन कराइणु आहे शेख रशीद कल्ह जेको दौरे ते पहुतो उन हवाले सां ख़बर अख़बार में आहे ऐं वज़ीर आज़म DG खान में शहरीअ जा उज़वा कटण जो नोटिस वरितो रेंजर्स खे ऑपरेशन जो हुकुम ॾिनो अथई सिंध पाणी खोट ऐं इरसा जे ॿिटे रवैये ख़िलाफ़ु पीपल्स पार्टी पारां लाड़काणे ऐं नएं दरे में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना लॻा आहिनि इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि उन्हनि मंझां थोरी निगाह विझंदासीं ख़बरुनि ते त तेगो ख़ान तेगाणी हथ कड़ियूं हणी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश 8 ॾींहं रिमांड ते पुलिस हवाले सो इहो जेको मसइलो शिकारपुर जो थियो उन में सरदार तेगाणीअ खे गिरफ़्तार कयो वियो 2-3 ॿिया सरदार बि गिरफ़्तार करण जा अफ़वाह आहिनि ऐं बहरिया टाउन DH ऐं ॿियनि हाउसिंग स्कीमुनि जी सूरत में सिंध ते वालार जो मनसूबो जोड़ियो वियो आहे जलाल महमूद शाह जो इहो चवणु आहे इन खां सवाइ अॼोकी अख़बार में जेकी ख़बरूं आहिनि उहे बि शामिलु कंदासीं पर मां गुज़ारिश कयां थो सैरिश भुट्टो साहिबा खे त उहा का शोबिज़ जी ख़बर ॿुधाए असांखे त शोबिज़ में छा थो थिए बिल्कुलु आयमा मलिक जो मज़हबी घराणे सां तालिक़ ऐं हुन जे फादर जेको आहे हुननि सां कावड़जी वियो आहे सो इहो त थींदो ऐं हुन ॻाइण जे शौक़ ते हुननि जो फादर हुननि सां कावड़जी वियो आहे प्लस में ॿियो मसइलो शिकार थी वई आहे वीचारी हा वॾो मसइलो इहो मसइलो आहे शौक़ हूंदो आहे पाण खे त वरी पोइ घर वारा मना कोई न कोई फ़र्ज़ जेको हूंदो आहे उहो नाराज़ थींदो ई थींदो आहे सही ऐं ज़ारा नूर अब्बास मदान जी मोहबत ऐं प्यार ते थोराइती वाह 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 प्यार ते थोराइती त हिकिड़ी ख़बर वरी मां उन्हनि जे लाइ पढ़ां जेकी शादीअ लाइ उॿारा हूंदा आहिनि थोरा
वॾी ज़बरदस्त ख़बर आहे हुन जे लाइ। सिंध असेंबली में 18 साल नौजवाननि जी शादी लाज़मी कराइण जो बिल जमा आहे, न कराइण ते 500 रुपया ॾंढ। ॾंढ थोरो आहे, 500 रुपया इहो ॾंढ थोरो आहे, अलाए 500 रुपया अख़बार हुई प्रूफ में ग़लती हुजे मथां, पर चवनि था 500 रुपया ॾंढ आहे, 500 रुपया ॾंढ भरींदा माण्हू छा कंदा भला। सो इहो आहे अॼोकी अख़बार में लिखियलु। ऐं ॿी जेका ॾुख वारी ख़बर आहे, मतिलबु ॻणतीअ जो की ख़बर आहे, उहा इहा आहे त ईंदड़ ॾींहंनि में पाणी खोट 17% खां बि वधी सघे थी। इरसा जो इहो चवणु आहे, पाणी बचायो, महिरबानी करे पाणी बचायो। ऐं जीअदान जेकॾहिं तव्हां पंहिंजो चाहियो था ऐं रहणु चाहियो था, ज़िंदगी जेकॾहिं चाहियो था, त पाणी इंतिहाई एहतियात सां इस्तेमालु करणु घुरिजे। पाण घरनि में बि पाणी मतिलबु ब्रुश कंदे बि मां ॾिसंदो आहियां त इलाही दोस्त माना हू खोले छॾींदा आहिनि पाणी, त पोइ यको जेसीं ताईं माना टूथ ब्रुश कनि तेसि ताईं पाणी पियो हलंदो आहे। इन ॻाल्हि में थोरो टाइम मां बि ईअं कंदी ईअं न आहियां, पर कयो, हाणे ईअं न कयो, पाणीअ जो एहतियात कयो। एहतियात करणो आहे। सो अॼु हिन वक़्तु असांजे हिन प्रोग्राम में ॿियो बि असांजो महिमान दोस्त असां सां गॾु आहे, मिनार्टी विंग जो बि पंहिंजो किरदारु अदा करे थो, उन में बि पंहिंजो घुर्बल जेको हुनजो कमकार आहे उहो करे थो। मीरपुर ख़ासि सां हुनजो तालुक़ु आहे ऐं मीरपुर ख़ासि हूअं ई ख़ासि आहे, आम न आहे। ऐं ख़ासि चइबो आहे छो त अंबनि जो शहरु आहे, अंबनि जो वास ईंदो आहे मीरपुर ख़ासि में, जॾहिं शामिलु थींदा आहियूं, दाख़िलु थींदा आहियूं। ऐं हाणे अंबनि जी बि सीज़न आहे, मयार बि हुनखे ॾींदासीं त बग़ैर अंबनि जे कीअं पहुतो आहे असांजे स्टूडियोज़ में। जेकॾहिं अचे हा क्या पेटी वेटी हुजे हा त वधीक मज़ो अचे हा। सो इंजीनियर असांजो रमेश लोहाणो साहिबु असां सां गॾु आहे। साईं अस्सलाम वालेकुम, भलीका, सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास। नमस्ते बि तव्हांखे। नमस्ते। फर्स्ट ऑफ ऑल आऊं पहिरीं त सिंध टीवी जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे हिते इनवाइट कयो। सही सही सही। ॾाढो ई मतिलबु मीरपुर ख़ासि खे नुमाइंदगी ॾिनी। हा 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 हा। ऐं असांजो माइनॉरिटीज़ खे स्पेशली सही सही सही। इहो मां निहायती शुक्रगुज़ार आहियां। साईं असां तव्हांजा शुक्रगुज़ार, तव्हां टाइम ॾिनो असांखे। तव्हांजो बि असां वधीक शुक्रगुज़ार आहियूं। वाह 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 वाह, वॾी महिरबानी तव्हांजी। ॾियो हाल वाल भला, अंब लथा आहिनि मीरपुर ख़ासि जा। साईं तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, गाॾी बीठी आहे। वाह वाह साईं उहा असांखे पहिरीं ख़बर महिमान लाइ ॻाल्हाइणो, तव्हां लाइ ॻाल्हाइणो। तव्हां लाइ असां अंब खणी आया आहियूं सर, गाॾी में पिया आहिनि। सिंध जो ख़िदमत आहे असांखे। तव्हां छा खणी आया आहियो? असांखे ख़िदमत आहे की अंब मिलनि असांखे। न तव्हांखे अंब एनी आओ मिलंदा, गाॾी बीठी आहे, गाॾी में पिया आहिनि, स्पेशली तव्हां लाइ खणी आया आहियूं। वाह वाह, इहो माना आफ़ियर था आनियर था चओ, इन ॻाल्हि ते क़ाइमु रहिजो। सही, डेफिनेट। अच्छा, डेफिनेट मां खणी आया तव्हांजे लाइ। हूअं बि माना हेॾे अंबनि जो हिकिड़ो मेलो बि लॻंदो आहे। हा साईं, असां वटि 3 डेज़ जो मेलो लॻंदो आहे। अच्छा। ऐं ॾाढो ई नाइस, अच्छा, ॾाढो पूरी तव्हांखे तक़रीबन हुनमें 400-500 वैराइटीज़ मिलंदियूं। अच्छा, 400-500 वैराइटी। असां ते माना लंगड़े चोरसे मां न न न न साईं, असां वटि स्पेशली जेके अंबनि जा बाग आहिनि ॾाढा नाइस, फर्स्ट क्लास। अच्छा अच्छा। उन में असांजो भारवानी फैमिलीज़ जो वॾो हथ आहे। भारवानी फैमिलीज़ जा वॾो VIP बाग आहिनि, जीअं काछेलो आहे, हिन में असांजे माइनॉरिटीज़ जो सूफ़ी फार्म आहे ऐं भारवानीज़ जो फार्म आहे। ॾाढो ज़बरदस्त बाग आहिनि ऐं उहे इनाम खटंदा रहंदा आहिनि। फर्स्ट प्राइज़ कॾहिं कॾहिं सेकंड प्राइज़ इन मेले में। सही 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 सही। असां नाइस क्वालिटीज़ जाम हूंदा। मेलो इहो लॻंदो कॾहिं आहे त असां बि अचूं हिन मेले में? साईं हींअर हाणे बसि रिसेंटली लॻणो आहे। हा न? हा, वाह 3 डेज़ जो मेलो लॻंदो आहे। वाह वाह, ॾाढो ई ज़बरदस्त। माना 500 क़िस्म आहिनि अंबनि जा। 500 क़िस्मनि जा। ऐं पाव जेकॾहिं वठूं त बि खीसा ख़ाली। असां तव्हांखे स्पेशली इनवाइट करियूं था। मां तव्हांखे माइनॉरिटी विंग जी तरफ़ां खां तव्हां अचो असां वटि, भेण खे वठी अचो त तव्हांखे असां हिते घुमायूं। हिते जेके गेस्ट आयल आहिनि भेणूं ॿई असांजूं, भेण असांजी जेको ॻायो ॾाढो ज़बरदस्त ॻायो। ऐं सलेमान शाह खे त आउं बचपन खां पसंदि कंदो आहियां, छो हिकु दफ़ा असांजे मंदर में बि आयल आहिनि। सही लक्ष्मण असां साईं खे इनवाइट कयो ऐं सलेमान शाह खे, त उहो असां वटि हुते फंक्शन करे विया आहिनि सलेमान शाह असांजे मंदर में। वाह वाह, साईं चुपा जो अंदाज़ हो न, केरु सॾाए सही सलेमान शाह, केरु सॾाए। नाइस नाइस, जो अंदाज़ वरी न अची सघियो आहे। माना हिकु त हू परफॉर्मर बि हुयो, माना सुठो रागी बि हुयो, ऐं ॿियो जेको परफॉर्म करे ॾेखारींदो हो न, माना ससु हीअं पई वञे ऐं पुनू हीअं पियो चए, वरी जेको हुनजो डांस जो स्टाइल हो न, उहो हिकिड़ो मुनफरिद स्टाइल हो। ऐं ओड़ो तव्हांखे स्टाइल पूरे सिंध में किथे न मिलंदो। सही सही था चओ। मां सलेमान शाह जो नाइस फैन। वाह 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 वाह। पर हाणे भला पाण मज़ाक मस्ती पंहिंजी जॻह ते, मीरपुर ख़ासि जा मसला कहिड़ा आहिनि हिन वक़्तु जेकी हाईलाइट करे सघनि था? साईं मीरपुर ख़ासि जा मसला, मीरपुर ख़ासि में मज़ो आयो। मां अॻे वियो हुउसि 2-3 साल पहिरियां, त उहे गॾ गाॾा इहे चिंगचूं बाज़ार वॾी जेका आहे न, उहा ॾाढी माना ईअं सम्झो त ॾुखियाई सां मां क्रॉस कई आहे। ॾुखियाई सां क्रॉस कई आहे। हाणे अॻे त हू रोड्स जो मसइलो, हा, हाणे असांजा डेवलपमेंट जा कम्स थियनि पिया। अच्छा, उन में असांजी ड्रेनेज लाइन आहे, उन जी असांजा रोड्स पिया ठहनि। लाइट जो त फेडरल जो मसइलो आहे, उहो त लोड शेडिंग पंहिंजो पाकिस्तान में आहे। सही सही। उहा आहिस्ते आहिस्ते हाणे अलाह चङी कंदो त कुझु पंहिंजा मसइला सही हल थींदा, त लोड शेडिंग जो मसइलो हल थियणु खपे। अच्छा, न त लोड शेडिंग जो ऐं प्रॉपर असां वटि मीरपुर ख़ासि में जेको रोड्स जो ड्रेनेज जो सिस्टम आहे,
उहो हाणे बहितर थिए पियो। अच्छा उहो 3 सालनि खां असांजो मिनिस्टर साहिबु हरिराम किशोरी लाल आहिनि, उहो असांजे कॉन्स्टिट्यूंसी मां खटियल आहिनि। अच्छा उहो पीपुल्स पार्टी जा आहिनि, उहो ॾाढा ई नाइस माण्हू आहिनि ऐं असांजो कमु सुठो करे रहिया आहिनि मीपो खास में। अच्छा हा, ॾाढो सुठो कमु करे रहिया सही सही सही, माना हाणे थोरा मसला हल थियनि पिया, हल थियनि पिया। उनमें रोड्स बि थियो, ड्रेनेज बि थियो, असां हाणे हींअर पैकेज बि सुठो आयो सही हरिराम जी तरफ़ां खां, पूरे शहर खे ॾाढो सुठो कनि पिया। अच्छा, ये ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां। 2-4 ॾींहं पहिरियां वरी कंहिं दोस्त चयो त जेकी हिंदू असांजा दोस्त आहिनि, ख़ासि तौर जेके असेंबली में पहुची विया आहिनि, उहे चुपचाप में कमु कनि पिया, माना चुप आहिनि, ख़ामोश आहिनि, कारकर्दगी नज़र नथी अचे। पर तव्हां ॿुधायो था न न नाइस, असांजा त मेंबर, असां त पंहिंजे एरिया जी ॻाल्हि कंदासीं, असांजो सेठ हरिराम साहिबु ॾाढो ई सुठो कमु करे रहिया आहिनि मीपो ख़ास में, ऐं असांजी एडमिनिस्ट्रेशन बि असांजी फेवर वारी आहे। अच्छा, उन में असांजा पुलिस थी वञे, ऐं स्पेशली जीअं DC साहिबु आहिनि, असिस्टेंट कमिश्नर आहिनि, उहा लेडीज़ आहे असां वटि। अच्छा, शाहिदा परवीन आहे, CSS पास क्लियर आहे, उहा नाइस आहे, नाइस लेडी आहे, उहा असां ॾाढो सुठो कमु करे रही आहे। सही सही, माना हिकिड़ो ईअं खणी चऊं त हाणे थोड़ी आदत है, डेवलपमेंट की तरफ वही रहे हैं असाने मीपो खास में। सही सही, माशाल्लाह, ॾाढो सुठो। लाइबा जी आप चुप चुप हैं क्यों? मैं सुन रही हूँ। सुन रही हैं? समझ में आ रही है बात? कुछ अच्छा, माशाल्लाह से। जॉब आप करती हैं, मतलब प्राइवेट जॉब है ये? ऑनलाइन होता है मेरे ख्याल से ये? ऑनलाइन होता है, पर मैं हेड ऑफिस में होती हूँ, तो वहाँ ज़्यादा जो ऑफिस वर्क होता है वो। मतलब ऑफिस वर्क करती हैं आप? मैंने समझा शायद आप वो जो है ना वो पूरा डिलीवरी का एक सिलसिला होता है तो वो शायद करती हो। इस हवाले से थोड़ी जानकारी हो जाए कि ये किस तरह से होता है। किस बारे में? वो नहीं करती ना आप डिलीवरी वगैरह? नहीं, वो मैं नहीं करती। सही 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 सही। तो ये ऑफिस वर्क आप करती हैं? मेरा ऑफिस वर्क होता है, जैसे HR में जो एक्टिविटीज चल रही होती है उससे रिलेटेड वर्क होता है। सही सही, कुछ ना कुछ होना चाहिए, कुछ ना कुछ चलना सही सही है। अनीना साहिबा, तव्हां इहो ॿुधायो मूंखे, माशाल्लाह तव्हां जो अंदाज़ त ॾाढो ज़बरदस्त आहे, ऐं साईं सलेमान शाह खे ट्रिब्यूट पाण पेश कयोसीं, ऐं उहो ॾाढो ज़बरदस्त पेश कयो तव्हां ट्रिब्यूट। पर हाणे जेको आहे सो मूंखे इहो ॿुधायो त ईंदड़ मुस्तक़बिल में तव्हां किथे पाण खे ॾिसणु चाहियो था, कहिड़ो आइडियल आहे तव्हांजो? हिन 2 सालनि मां गुज़री आहे आइडियल मूंखे माण्हू हीअं माना सुञाणनि, माना जीअं हुनजो नालो आहे हीअं मां कॾहिं थींदुमि। इहो न आहे, छो जो हीअ आहे शौक़ में पोइ तव्हांखे मंज़िल ते न बि रसो, तव्हांजो रस्तो ई ख़ूबसूरत हूंदो आहे। सो फ़िलहाल त रस्ते खे एंजॉय पिया कयूं, मोट सुठी थी मिले, माण्हुनि जी इज़त रिस्पेक्ट थी मिले, इहा सुठी ॻाल्हि आहे, सुञाण थी मिले, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजी हिकिड़ी पहचान आहे पंहिंजी अलॻि सां हिकिड़ी, त उहा हिकिड़ी डेफिनेटली हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। आयो छो, माना कहिड़ी शइ हुई जेका तव्हांखे छिकी आई? दवाईअ में आयो, प्यार में आयो, छा हुयो त माना मां हाणे ॻाइणु शुरू कयां? पहिरियां जॾहिं पंहिंजी मुलाक़ात थी फर्स्ट उन वक़्तु तव्हांखे राग जो मतिलबु हिन पासे ध्यानु ई न हुयो? हा, स्टार्ट जॾहिं पंहिंजी मां अमेरिका जे टूर ते हुयसि, मां उते हिकु पंहिंजी फ्रेंड सां गॾु असां हिकिड़ो कॉन्सर्ट हुयो, पर क्लासिकल म्यूज़िक जो कॉन्सर्ट हुयो, उहो असां उते अटेंड कयो। उहो क्लासिकल म्यूज़िक जी बंदिश उहो माण्हू ॻाए पियो, उस्ताद राजू नालो हुनजो, ऐं एॾी ज़बरदस्त उहा बंदिश, माना एॾो समा हुन ॿधी छॾियो जो मूंखे माना लिटरली मुंहिंजूं अखियूं ॻड़नि पियूं, मूंखे सम्झ लफ़्ज़ न पिया अचनि, छो जो हिंदी ऐं उहो संस्कृत जा लफ़्ज़ हुया। माना म्यूज़िक में एॾो मज़ो हुयो? एॾो मज़ो हुनजो। हिकिड़ो तानपुरो हुयो साईं, ऐं तानपुरो लॻल हुयो, ऐं ॿियो वरी इहो तव्हांजो जेको हारमोनियम हूंदो आहे, ॿियो कुझु बि न, हिकिड़ो एक ताल ते हले पियो वेठो, ॾाढी ख़ूबसूरत शइ। मूंखे सम्झ न पई अचे त हिन खे शइ खे छा चइबो आहे, असां त ॿुधाइनि सूफ़ी कलामी है। पोइ जॾहिं मां वापसि कराची आयसि त हिते मां म्यूज़िक जी ॻोल्हा शुरू कई, त मां वरी अहिड़ी शइ का ॿुधां, त मूंखे PACC में हिकिड़ी इन्विटेशन आई, उते उस्ताद शाहिद हमीद साहिबु, उहे कॉन्फ्रेंस हुई उन्हनि जी बि हिकिड़ी म्यूज़िक ते, माना बैठक थींदी आहे 3-4 महीने उन्हनि जी थींदी आहे, त मां उते वियसि, त साईं सेम ओहिड़ी शइ ॿुधाए पियो, म्यूज़िक जे बारे में ॿुधाए पियो। पोइ मां उते ई सोचे छॾियो त मां वञी एडमिशन वठंदसि। मां उन खां पोइ ॿिए ॾींहं ते वियसि, ऐं साईं चयो त तव्हां मुंहिंजो वठो जेको आहे इंट्रोडक्शन वठो, या मूंखे चेक कयो त मुंहिंजी आवाज़ु गलो मुंहिंजो कमु करे थो, मां ॻाए सघां थी, मूंखे इहो सिखणो आहे। पोइ मूंखे फर्स्ट डे ते ई साईं चयो त ठीकु आहे, तव्हां अचो, तव्हां कंटिन्यू कयो। पोइ कंटिन्यू कयो त पोइ मज़ो अचंदो वियो, मज़ो अचंदो वियो। ॻाईंदा हुयो पंहिंजे लेखे? ॻाईंदा हुयो? हा। अच्छा, मतलब थोरो शौक़ दिलचस्पी हुई न? हा, जीअं असां तव्हां ख़बर आहे ॻोठ वेंदा आहियूं त विच रस्ते में एॾो लंबो असांजो रूट हूंदो आहे, त हुन में असां ॻाईंदा वेंदा हुआसीं। मुंहिंजो भाउ चवंदो, वॾो भाउ मुंहिंजो जेको मुंहिंजो बाबा बि आहे, त उहो चवंदो अनीना तव्हां ॻायो, असां टेप बंदि था कयूं। शुरू खां ॿुधियो जेको आहे न, उहो ज़हन में हूंदो आहे, ऐं उनजे करे पोइ उहा शयुनि खे सम्झी करे पोइ चवंदो, जॾहिं तव्हां दिलि जी ॻाल्हि हूअं नथा ॻाल्हाए करे सघो त पोइ ॻाए, वॾनि जे साम्हूं त ॻाल्हाए बि न सघो, पोइ जॾहिं इजाज़त मिलंदी आहे पोइ अनीना ॻाए थी। कॉलर आहे असां
शामिल कयूं कॉल आई आहे बिस्मिल्लाह हिन असां सां मुखातिब आहे घणे अरसे खां पोइ असांजे प्रोग्राम में शामिल थी विया आहिनि भली कार बि चऊं था सहरिश भुट्टो तव्हां कॉल वठंदा आहियो ख़ूब सुठे जी तरीक़े सां बिल्कुल हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे शेर शाफी मां बिल्कुल ठीक आहियां तव्हां कीअं आहियो हिना मां बि बिल्कुलु ठीकु आहियां मुंहिंजो भाउ कीअं आहे हा बिल्कुलु ठीकु ठाक आहियां मुंहिंजे लाइ था चओ न हिते ॿ माण्हू ॿिया पिया आहिनि कीअं आहियो ठीकु आहियो भेण हेलो दोतारस नथी चान जी हिना जी अदी जी जी क्या हेलो जी आवाज़ अचे पियो हाणे हेलो हा हलो काॾे हलो तव्हां हलो कीअं आहियो जी अदी जी भेण ठीकु आहे अदी असांजी मस मस कॉल कई आहे हा पोइ और हाणे ने आवाज़ आवाज़ ॿुधायो जो मसलो थींदो हूंदो रुगो उन्हनि हलो में, हलो करे। हलो हलो मां चयो अलाए चवंदी हलो हलो गड़ी खुदा पुछियो जिते बिलावल भुट्टो तारीख़ ख़िताब कंदो सो नड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे साई वठूं भला जी बिल्कुल हलो थे के नंढी कमर्शियल ब्रेक जी तरफ सो केरा न वञो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी भली कार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो हिकिड़ो ज़बरदस्त कलाम हिन वक़्तु ॿुधूं था कचहरी पंहिंजी जॻह ते अमन जो ज़िक्र बि थिए पियो ॾाढा मिठा अंब खणी आयो आहे असांजो दोस्त रमेश लोहाणो साहिबु दिलि चए थी मां ॻाल्हायां हिन सां पर हाणे छा कयूं प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाइणो आहे मजबूरी आहे तव्हांजी हाणे पर न तव्हांजो आवाज़ मिठो आहे माशाल्लाह ॾाढो सुठो आवाज़ आहे दिलि चए अंब थी पर मिठो आवाज़ पर अंब पर अंब साईं वाह 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 गॾु साईं असांखे चयो आहे मिठा अंब साईं ॾींदो त अञा आवाज़ मिठो थींदो पर हाली ॿ पेतियूं आयूं आहिनि अञा थोरो इंतज़ारु करिणो पवंदो बसि तव्हांखे असां वञूं था पोइ मेले में था वञूं वाह वाह साईं इहा कोच अचे न मीरपुर ख़ासि हुन में उन 2-3 पेटियूं रखाए छॾिजो न, न, हिकु असां पाण रिसीव कंदासीं एनी हाउ मिलंदा हा तव्हां न वाह वाह ऐं पंहिंजे सभिनी खे वाह वाह असां तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि न ॾिसंदड़ चवंदा रुॻो अंबनि जे करे प्रोग्राम था कनि अहिड़ी ॻाल्हि न आहे वाह न, न, ईअं वरी मज़ाक आहे कयूं ईअं वरी सुभाणे को दोस्त अचे को महिमान अचे त 2 पेटियूं खयूं वठी साईं तव्हां वठंदा आहियो अंब तव्हां सही आहे साईं फ़ाइदे में आयो इहे त सुखड़ी आहे सिंध जी सुखड़ी हमरा अचे त प्रोग्राम जी अंबनि ते कंदा हुया साईं फ्लैट नथा लिखायो अंब ई था वठूं कहिड़ी सो वाह कजो मिठड़े आवाज़ में हिकिड़ो कलाम ॿुधायो तव्हांखे मां ज़बरदस्त हिकिड़ो भेरवीअ में कलाम थी ॿुधायां ऐं असांजो सूफ़ी रंग आहे वाह वाह सो तव्हां सभिनी जे नाम जिंदना में कर जावांगा ते लोकी कहंदे ने छड़ माही लोकी कहंदे ने छड़ माही जे माही छड़िया ते मर जावांगा हो नाल सजण तेरे लगियां दिलियां नाल माही वे तेरे लगियां दिलियां नाल सजण तेरे लगियां दिलियां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे
वाह वाह वाह, वाह वाह ज़बरदस्त, वली ज़बरदस्त। मोहम्मद तुराब साहब जो कलाम ॾाढो ज़बरदस्त कलाम असां इश्क दा सौदा कर कर वेठे बैठे। ऐं तव्हां इहो कलाम ॿुधो घर वेठे छा वाह। घर वेठे हाँ? अच्छा बहुत लाइबा मुझे आप ये बताएं कि चले ठीक है ये तो जॉब और इस तरह से, लेकिन आप घर में वैसे आपकी क्या एक्टिविटीज़ होती हैं, क्या हॉबीज़ हैं, और किचन में जाना पसंद करती हैं आप या नहीं? कुकिंग का वैसे मुझे बहुत शौक है, आहा। पर कुछ टाइम की वजह से, क्योंकि मुझे ऑफिस वर्क फ्रॉम होम भी करना पड़ता आहा। है, तो टाइमिंग्स ऐसी हो जाती हैं कि मैं उस तरह कुकिंग को टाइम नहीं दे पाती। किचन में मेरा इतना आना जाना नहीं होता। अच्छा। पर ये ऐसे लेट नाइट वो होती है ना, रात वाली भूख लगती है। हाँ, रात वाली भूख हाँ बहुत गंदी वाली लगती है बहुत मुझे। गंदी। उसमें फिर मैं किचन में जाके थोड़ा बहुत जो दिल करता फटाफट बना के ले आती हूँ। अच्छा फटाफट क्या बनाती है ऐसा? ज़्यादातर सैंडविचेस वगैरह हाँ। वो विद इन 10 मिनट्स में बन जाता हाँ। है, तो ज़्यादातर सैंडविचेस वगैरह बना लेती हूँ। अच्छा, और उसके अलावा क्या हॉबीज़ हैं? सिंगिंग की तरफ मतलब आपका होता है कि मतलब बैठी हुई हूँ तो एक गुनगुना लिया मैंने, या हमें सॉन्ग सुन लिए आपने, कुछ इस तरह से? सॉन्ग सुनने का बहुत शौक है, गुनगुनाने का इतना नहीं है। सही मेरी से, तरह खाना है। पकाने का शौक नहीं है, खाना खाने का शौक है, गाना गाने का शौक नहीं है, गाना सुनने का शौक है। ये सफ़ा मुंह घुरा अच्छा वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं वरी तव्हां राति जो जेकॾहिं तव्हांखे हल्की फुल्की बुख लॻे न, तव्हां जॾहिं किचन में वेंदा आहियो तव्हांखे त ख़बर माना आहे थोरो तो- खड़को थींदो न, हाँ। घर ॿियो भाती चवंदो मुंहिंजे लाइ बि कुझु शयूं आहिनि। हाँ बिल्कुल ये होता है, ये जो पानी होगा। पानी पीअण लाइ उथंदा त अच्छा हेॾा भरे अच जाए। हा न, या चांहि तव्हां पंहिंजे लाइ ठाहियो न, ॿियो बि चवंदो हाँ। थोरी मूंखे बि ॾिजांइ, वाह हिकिड़ो कोप ठाहियो आहे हाणे तव्हांखे बि ॾियूं, काॾे वेंदा आहियो तव्हां? मसइला इहे थींदा रहंदा आहिनि। बराबरि साईं। रमेश साहब मिनारिटी विंग जो कमु माशाल्लाह सुठो करे पई, इहो माना छाजे लाइ इहा हूंदी आहे मिनारिटी विंग, इन में कहिड़ा मसइला हल थींदा आहिनि, छा सिलसिलो आहे, हिंदुनि खे माना तहफ़ुज़ मिलंदो आहे, छा थींदो आहे? असांजो माइनॉरिटी विंग एज ए मां वाइस प्रेसिडेंट आहियां जी, जी। पोखास जो। जी जी असांजो जेको मेन जेको आहे न स्कोप, असां उहो पिया करियूं त जी ग़रीबनि जी मदद करे सघूं, अच्छा अच्छा, जेतिरो थी सघे। माना हिकिड़ो सम्झो त वेलफेयर वारो स्टाइल आहे। वेलफेयर वारो कमु सॼो सही, असां वटि सही। आहे, जंहिं में असां काफ़ी कुझु कमु करे रहिया आहियूं। असां स्पेशली इन ॻाल्हि में बिलीव रखूं था त मंदर में वञण सां या मस्जिद में वञण सां कुझु न थींदो आहे। अच्छा तव्हां जेतिरो थी सघे इंसान जी मदद कयो, ग़रीब माण्हुनि जी मदद सही कयो, सही, इंसान जे दिलि में वञो। इंसाननि जी दिलि में हुजो, वाह वाह उनमें मज़हब जो को बि तालुक़ कोन्हे। वाह वाह, अलाह तव्हांखे चयो आहे त जेतिरो अलाह पाण खे मोकिलियो ई हिन दुनिया में इन लाइ त तव्हां कंहिं ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करे सघो। असांजो मेन फोकस इन लाइन ते आहे। सही सही, केर बि हुजे, केर बि हुजे। भले हाणे कहिड़े बि मज़हब जो हाणे हुजे। असांजे मंदर में असांजी हिकिड़ी चैरिटेबल हॉस्पिटल बि हले पई, अच्छा ज़बरदस्त, उन में असां मीपो ख़ास में उन में असां का बि चार्जिस कोन्हे, अच्छा। विदाउट चार्जिस, अच्छा। ऐं उन में केरु बि अची सघे थो, सही सही, हिंदू मुस्लिम सिख ईसाई केरु बि अची अच्छा सघे अच्छा, थो। उन में असांजी हिकिड़ी चैरिटेबल हॉस्पिटल हली रही आहे, उन में ऐं काफ़ी बेवाउनि खे असां फाइनेंशियली हेल्प बि करियूं पिया, अच्छा ऐं असां तक़रीबन असां 30 घरनि खे सीधो प्रोवाइड कंदा आहियूं, अच्छा ज़बरदस्त, माशाल्लाह। मतिलबु हर महीने। अच्छा हा, ऐं एजुकेशन में माना असां जेकी पाण माना नथा करे सघनि, जेकी वेचारी बेवाऊं आहिनि या उन्हनि खे फाइनेंशियल हेल्प करिणो, सही ऐं सही, असांजी माइनॉरिटी में वेचारियुनि माइंड सां इहो मसइलो आहे त उन्हनि खे जीअं को बेवा आहे वेचारी कमु करणु चाहे थी, इन ते पाण कंटिन्यू कयूं था। हिकु कॉलर असां सां गॾु आबिद हुसैन आहे, कराची मां मुखातिब थियणु चाहे थो। सो अस्सलाम वालेकुम। हेलो साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो आबिद साहब? ज़बरदस्त ज़बरदस्त, मज़े में लॻा पिया आहियूं। तव्हां ॿुधायो, प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾाढो तव्हांजो ज़बरदस्त, रात जी वरी फीड ॾिसंदा आहियूं। वाह 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 वाह, इहो साईं ॾिसंदा रहो, असांखे बर्दाश्त कंदा रहो। ॾाढो तव्हां बि पसंदि आयो। वाह वाह, अस्सलाम वालेकुम अदा। हा हा, फोन ॾियांसि थो साईं, ॻाल्हायोसि। अस्सलाम वालेकुम अदा। अल्हम्दुलिल्लाह जी अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां जी। अच्छा तव्हां टीवी साईं मां झुंगारींदुसि साईं, हाणे भई सुठा आवाज़ आहिनि त रूबरू माना ट्विस्ट खे माना जेको आहे ख़राबु करणु थो चाहियां। मां वरी तॾहिं ॻाईंदो जॾहिं कोई न हुजे, पोइ माना मुंहिंजो आवाज़ु चङो रहंदो आहे। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी साईं, रख थोरा। आबिद साहब तव्हांजी तारीफ़ पियो करे,
जी, ऐं तव्हांखे thank you, आवाज़ सम्झ thank में आयो you, ॿियो चई आवाज़ तव्हां सभु ओके लॻा पिया न घर जा भाती हाँ सब ओके ओके आसे पाण ॻाल्हि पिया कईसीं त बेवाउनि जी हेल्प त करे असां इहो को अहिड़ो को वसीलो या अहिड़ो को सिस्टम नथा ठाहियो त जीअं उन्हनि जी हेल्प हर दफ़े न हुजे पाण पंहिंजे पेरनि ते बीहण जहिड़ा थियनि साईं एक्यूरेटली मां उन अचां पियो उन ॻाल्हि ते असां काफ़ी बेवाउनि लाइ ईअं बि कयो आहे त उन्हनि खे असां जीअं का बेवा बुटीक जो कमु करणु चाहे थी अच्छा त असां उन्हनि खे फाइनेंशियली हेल्प करियूं पिया त बुटीक जो कमु करे ब्यूटी पार्लर आहे उन जो कमु करे जीअं पंहिंजे पे सिलाई आहे सिलाई करे पंहिंजो पेट पाले मतिलबु हुनखे वरी मतिलबु कंहिंखां घुरण जी नौबत न थिए असां इहो बि कमु करियूं पिया असांजो माइनॉरिटी विंग उते सुठो कमु करे पई अच्छा अच्छा ऐं असांजो स्पेशली असांजो हिकिड़ो ॿियो बि आहे त असां पोलियो ते बि कमु करियूं पिया सही सही माना जेकी जेन्युइन मसला आहिनि जेन्युइन मसला आहिनि जेके हिकिड़ी ॻाल्हि वरी मां ॿी बि ॾिठी आहे त हिंदुनि में हिकिड़ी पाण में वेठा आहियूं ख़ुशामद न आहे त ॿधी ॾाढी आहे माना तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे सपोर्ट कंदा आहियो त को रोज़गार कयो को कारोबार कयो मां ॾिठा आहिनि त ॾाढा माना फुर्तीला नौजवान आहिनि पंहिंजे धंधे दाड़ीअ में लॻा पिया हूंदा ईअं न आहिनि त भाई वतन रुलंदा अहिड़े क़िस्म जो मां हिंदू नौजवान घटि ॾिसंदो आहियां माना नंढो हूंदो तॾहिं बि का शॉप हूंदी का पीढ़ी हूंदी ॿाहिरि को नंढो को दुकान कारोबार माना महिनत सां जुंबिजी वेंदो नंढे खां इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहो तव्हांखे ॻाल्हि नज़र ईंदी जिते थोराई हूंदी न जिते माण्हू थोरा हूंदा उते हुनजी ॿधी हूंदी आहे अच्छा अच्छा हाणे पंहिंजे असां पाकिस्तान में माइनॉरिटीज़ मतिलबु 3% आहियूं त उन में असांजी ॿधी आहे हींअर असांजो जेको बि कमु हले पियो सभु असांजा वीचारा माण्हू हेल्प कनि था सही 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 उन में असांखे डोनेशन्स मिलनि थियूं उन में असांखे काफ़ी क़दुरु असांखे जेन्युइन ई ॻाल्हि आहे त सेठ हरिराम साहिब जी ॾाढी सुठी सपोर्ट आहे माइनॉरिटी जा मिनिस्टर आहिनि ऐं उहो मीपो ख़ास मां आहिनि त असांखे मीपो ख़ास वारनि खे सुठी हू थोरी सपोर्ट कनि पिया उन में असांजो मंदरु कंस्ट्रक्शन थी वियो असांजा जेके शमशान घाट थींदा आहिनि उन्हनि जी कंस्ट्रक्शन थी वई ग़रीबनि जी हेल्प थी वई ऐं नियाणियुनि जी शादियूं थी वयूं उन में बि असांजी सॼी माइनॉरिटीज़ ॾाढो सुठो कमु करे उन में असांजी ॿधी आहे असांजे मतिलबु सभु ॿधी में ताक़त आहे तव्हां को बि मामलो मसइलो हल करे सघो था अकेलो माण्हू त न हल करे सघंदो असां रोटरी जे प्लेटफॉर्म ते पोलियो जो कमु करियूं पिया अच्छा रोटरी जे प्लेटफॉर्म ते अजीज मेमन साहब आहिनि उहो असांजा वीचारा बॉस आहिनि उनजी असां कोलिब्रेशन पोलियो मुहिम जॾहिं शुरू थिए थी तॾहिं सरगर्म तव्हां बि थियो था हा सभु थी वेंदा असां पोलियो जो उते कमु करियूं था स्पेशली पोलियो जा जेके ड्रॉप्स आहिनि या छा आहिनि उहो असां पंहिंजी वैक्सीनेशन थी जेको बि थियो उहो पंहिंजो कमु असां करियूं था सही सही असुल आहे ई माना इंसान ज़ाती ख़िदमत सुकून मिले थो हा सुकून मिले थो उहो वाह जो सुकून आहे उहो तव्हांखे किथे एसी में न मिलंदो किथे कंहिं सुठे रेस्टोरेंट में किथे कंहिं सुठे होटल में किथे कंहिं सुठे एनवायरमेंट में एतिरो सुकून आहे जेतिरो कंहिंजी मदद करण सां यार माण्हू मुतमिन थो थी वञे मां वॾो कमु कयो बिल्कुलु बिल्कुलु उन में तव्हांखे ख़ुशी महसूसु थींदी राति जो निंड सुठी ईंदी बिल्कुलु हिननि जी ॻाल्हि ॿुधी करे मूंखे हिकिड़ो लेसन यादि अची वियो 9th क्लास में वॉइस ऑफ गॉड उन में मतिलबु अल्लाह साईं चए थो त तव्हां मां इंसाननि में थो रहां इन्हनि में थो रहां तव्हां इन्हनि जी ख़िदमत कयो तव्हांखे मूंखे ॻोल्हणो आहे त हिते अचो सही सही चङो थियो माना हिन बारे ख़बर पई तव्हां पढ़िया पिया आहियो भेण खे सुठी नॉलेज आहे हा सुठी नॉलेज आहे त असां सबक विसरी विया एॾो आहे सबक मिलिया आहिनि सुठो नॉलेज रखे थी वाह वाह ॾाढो सुठो इहो भलो थी वियो बरहाल हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे त असां वटि हाणे जेको आहे न स्टाइल जेको हले थो त जेकॾहिं कोई हमरा जेकॾहिं किथे माना किरी थो पए मतिलबु कंहिं धंधे दाड़ीअ में पोइते पई थो वञे त माण्हू चवंदा भले पोइते हुजे असां अॻिभरा हुजूं पर हिंदू कम्यूनिटी में इहो आहे त उनखे सपोर्ट कंदा उन चवंदा यार पंहिंजो आहे हिनखे थोरो हथ त ॾियूं त वरी तरी पवंदो चढ़ी पवंदो हा हा इहो असांजे में असांजी कम्यूनिटी में इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे असांजी हिकु जंहिंखे तव्हां रहम दिल कम्यूनिटी चई सघो था त केर बि अगरि किरी पियो आहे कंहिंसां बिज़नेस प्रॉब्लम थियनि था कंहिंसां ॿिया प्रॉब्लम थियनि था त सभु गॾिजी थी वञे तव्हां असुलो काराकू आहियो माशाल्लाह तव्हां असांजो माना सरमायो आहियो हक़ीक़त इहा आहे जी 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 ऐं मोहबत वारा माण्हू अथव तव्हांजी महिरबानी आहे तव्हां असांखे मोहबत ॾियो ॿी वरी हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त असां वटि हिंदुनि ते जेको ट्रस्ट आहे न जेको एतबार आहे उहा वॾी ॻाल्हि आहे मां त ॾिसंदो आहियां ॻोठनि में जेकॾहिं को सोनारो हिंदू आहे जी जी त उनखां मायूं सोन ठहिराइणु पसंदि कंदियूं आहिनि चवंदा इहो माना तौर माप में का माना ख़याल न कंदो माना हिंदू आहे ख़याल त न कंदो पंहिंजे घणो कराईंदा इहा हिकिड़ी माना जेको सच आहे ज़माने जो सच आहे उहो ॿुधायांव थो ऐं जेकॾहिं को हिंदू डॉक्टर बि हूंदो चवंदा हरू दवाऊं न लिखंदो चङियूं दवाऊं ॾींदो सस्तियूं दवाऊं ॾींदो ऐं इलाजु सुठो कंदो ईअं न कंदो त बाबा हीअ जेको आहे सो मेडिकल रेपार आहे या फलाणियूं दवाऊं लिखी ॾेई आहे उहे हरू खे ॾियूं त वञूं टूर ते ॿाहिरि सही सही इहो न आहे माना हिकिड़ो माना माण्हू जो एतबार आहे इहो एतबार ऐं भरोसो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेको तव्हां हिकु हिंदू कम्यूनिटी रखंदी थी अचे पाण वटि
बिल्कुलु ईअं बि आहे ऐं हिननि जी उहा ॻाल्हि बि सही आहे जेको तादाद जे हिसाब जेतिरी घटि तादाद आहे ओतिरो एको वधीक थिए थो जीअं असां अगरि ॿाहिरि वञूं था पाकिस्तान खां ॿाहिरि त उते अगरि असां बि मतिलबु मुस्लिम बि जेके बि आहिनि थोरा घटि हूंदा पर उन्हनि जो एको थी वेंदो आहे जेतिरो तादाद घटि आहे ओतिरो एको वधीक थो थिए सही 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 शायदि इहो बि हुजे इहो फैक्ट बि आहे इहो बि सही आहे। बिल्कुलु एक्यूरेट ऐं आहे असां ई ॿाहिरि जिते बि ॾिसंदासीं कोई सिंधी हूंदो त ईअं अट्रैक्ट थी वेंदा हुन सां ॻाल्हाइण हा तव्हां ॿाहिरि मुल्क में वेंदा सिंधी ॻाल्हाईंदा को सिंधी ॻाल्हाइण वारो तव्हांखे मिली वेंदो त अज़ तव्हांखे मोहबत ख़ुशी मिलंदी ऐं तव्हां सां पाण अची ॻाल्हाईंदो बल्कि हुनखे चवंदासीं त शाम जी चांहि असां सां गॾु पीओ हा तव्हां इहा मां तव्हांखे रिसेंटली मां तव्हांखे हींअर ॿुधायां थो असां इस्तांबुल वियासीं अच्छा त इस्तांबुल में असां रहियासीं होटल जे पासे में हिकिड़ी सिंधी जी होटल मतिलबु हुते तुर्किश हुई त जेॾीमहिल हुन असांखे पाण सिंधी परियां खां पधरा हूंदा आहियूं पधरा लखनि में पधरा त हुन वीचारे मूंखे कॉल कई त असां हुनजो होटल बि हुनजी त उहो होटल जे पासे मां लंघियासीं त हुन वीचारे मूंखे कॉल कई त हुन मूंखां पहिरीं पुछो तव्हां किथां आहिया त उहो असांजे लहजे में असां सिंधी पिया ॻाल्हायोसीं सिंधियुनि जी लेडीज़ सिंधियुनि जो मर्द तव्हांखे परियां खां पधरा लॻंदा त हुन वीचारे असांखे ही तव्हां किथां आहियो असां चयो पाकिस्तान मां हू असल में सिंधी हो पर इंडियन हो अच्छा इंडियन हो त हू असांखे वीचारे पासे में विहारियो चई अचो अचो मुंहिंजे दुकान ते अचो त हुन वीचारे फर्स्ट ऑफ ऑल पंहिंजे हुनखे चयो त तूं कुझु खाइण लाइ खणी आ असांजो चई तव्हां सवाल ई कोन्हे त मुंहिंजी दुकान तां बग़ैर खाधे पीते वञो एॾी हुन इस्तांबुल में असांजी वीचारी ख़िदमत कई तव्हांखे छा ॿुधायां पाक भारत वारियूं ॻाल्हियूं अलॻि पर जेकी इंडिया जा जेकी सिंधी आहिनि उहे असां उन्हनि जी दिलि वरंदी आहे हा वरंदी सही सिंधी माण्हू पूरी दुनिया में तव्हांखे मोहबत ई मिलंदो पूरी दुनिया में मोहबत ई मिलंदो ऐं सिंध जी महिमान नवाज़ी तव्हांखे ख़बर आहे मतिलबु सिंधी माण्हू तव्हांखे किथे बि ईअं न कंदो त तव्हांखे डिग्रेड करे या तव्हांजी हेल्प कंदो हर ॾाढा भला माण्हू सिंध जा अंब खयूं वेंदा आहिनि मुंहिंजे फादर जी हिकिड़ी सुठी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो माण्हू हुननि खे जन्नत नसीब करे त हुननि खे केरु चवंदो हो त तव्हांखे कहिड़ी शइ सुठी लॻे थी चए थी मूंखे ख़ुदा जी ख़ल्क़ ॾाढी सुठी लॻे थी ॿी ॻाल्हि इहा त भले में भलो जेको मुल्क सो पाकिस्तान अच्छा भले में भलो पाकिस्तान में सूबो सिंध सिंध में सभु भले में भलो शहर चवंदो मीपो ख़ासि चवंदो छाजे करे चवंदा मीपो ख़ासि जा अंब ॾाढा मशहूरु ऐं हू हुननि खां ॿियो केरु पुछंदो त मीपो ख़ासि जी कहिड़ी शइ पसंदि आहे तव्हांखे त हू मूंखे हू चवंदो त मूंखे हिते जो शमशान घाट मशहूरु पसंदि आहे ऐं हुननि जी लास्ट विश बि इहा हुई त मुंहिंजी डेथ दुनिया जे कहिड़े बि किनारे में थी वञे पर मुंहिंजो जेको आख़िरी रस्म मीपो ख़ासि में अदा कयो अच्छा अच्छा कहिड़ी ख़ासियत आहे शमशान घाट जी नालो ॾुखियो आहे शमशान घाट पसंदि आहे कंहिंखे तव्हांखे जेन्युइन ई ॻाल्हि थो ॿुधायां तव्हां असांजे मीपो ख़ासि में तव्हां सभिनी खे इनवाइटेड आहियो तव्हां असां वटि अचो तव्हां असांजो मंदरु विज़िट करियो तव्हां असांजो शमशान घाट विज़िट कंदा न त अहिड़ो शमशान घाट उन में असांजा मंदर बि ठहियल अच्छा अच्छा इहा असांजे साहिब जी महिरबानी आहे मिनिस्टर साहिब जी जीअं असांखे हुते ॾाढो सुठो कमु कराए ॾिनो आहे अहिड़ो शमशान घाट तव्हांखे पूरे सिंध में कोन मिलंदो अच्छा वाह वाह माना पूरा इंतज़ाम पूरो इंतज़ाम एवरीथिंग इज़ नाउ अवेलेबल इन द शमशान घाट वाह वाह तव्हांजी कंहिंजी डेथ थी वञे एवरी तव्हांखे सामान बि हुते मिलियल ठहियल पियो आहे अच्छा कंहिंखे वीचारे खे बाज़ार में वञण जी ज़रूरत न आहे अच्छा अच्छा असांजी अहिड़ी कम्युनिटी स्टेबल ऐं मुनज़िम तरीक़े सां सॼो सिस्टम बल्कि कंहिं ग़रीब गुरबे जी डेथ थी वञे त उनखे सामान परचेस करण जी मसलो आहे न न न असांजो सॼो हुते सिस्टम ठहियल आहे मतिलबु तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी तव्हां मीपो ख़ासि में तव्हां सभिनी खे मां इनवाइट करियां थो तव्हां असांजो मंदरु विज़िट करियो सही सही अहिड़ो मंदरु बि तव्हांखे इनवाइट न कयो बल्कि ॾिसो को प्लाट त असां सस्ते में वठूं मीपो ख़ासि साईं मंदर शमशान घाट असांजो चैरिटेबल हॉल जेको असांजो सिस्टम साईं जो वक़्तु थियो आहे साईं पचूं त पोइ वरी मीरपुर खां पंधु आहे परे साईं मसलो छा दिलि वेझी हुअणु न नड़ी साईं वठूं था भोग ठका पंहिंजी जॻह ते हलंदा रहंदा सो असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंध ऐं तव्हां किरा न वञिजो जल्दी वापसि अचो मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी
भली कार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हां असां जुड़ियल आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। मौज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि इंजीनियर रमेश लोहाणो साहिबु ऐं लाइबा बि असां सां गॾु आहे ऐं अनीना फिताब गॾु आहे। उन्हनि जी रिहर्सल बि जारी आहे। आख़िर में ॾाढो ज़बरदस्त ठाहूको हिकिड़ो कलाम हुनखे ॿुधंदासीं। वरुणनाथ साईं जी महिनत हुन में शामिल हूंदी, असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं। सो तव्हां कुझु पुछणु पिया चाहियो शायदि मूंखां? असांखे त कोई पुछे ई नथो। मुझे लाइबा का मुझे लाइबा अच्छा मुझे आप मुझे ये बताएं आपका गोल क्या है, एम क्या है, वो आप मतलब कहाँ तक फ्यूचर में क्या करना है? फ्यूचर में क्या करना है? फ्यूचर में क्या करना है? यही करना है जहाँ जो काम कर रही हैं? एक्चुअली फ्यूचर ज़्यादा मैं अपने पेरेंट्स के ऊपर रखा हुआ है कि जैसे वो चाहेंगे उस तरह से है। अब पापा चाह रहे हैं कि मैं मास्टर्स करने के लिए आउट ऑफ कंट्री चली जाऊँ, तो अभी फ़िलहाल उसी पे फोकस है कि किसी तरह मुझे बाहर जाने का मौका मिले और मैं वहाँ पे मास्टर्स या कम से कम इंटर्नशिप तो मैं कर ही लूँ इस फील्ड के लिए, एनर्जी एनवायरनमेंट। उसके लिए कोशिश कर रही हैं आप? जी मैं कोशिश अप्लाई कर रही हूँ ऑनलाइन। तो जैसे लक लगेगा वैसे ही चली जाऊँगी। सही सही सही। कोशिश कामयाबी दिलाती है। जैसे बंदा कोशिश करता रहे, एक दिन मतलब आ जाता है कि भाई चलें जी आपकी बारी आ गई। हाँ इंशाल्लाह हो जाएगा इंशाल्लाह। सो रमेश साहब माइनॉरिटी विंग जी पाण ॻाल्हि पे कईसीं त के इशूज़ भी थींदा हूंदा, मेन जेके इशूज़ आहिनि जिन खे पाण हल त पाण हिन प्रोग्राम नथा करे सघूं पर हाईलाइट करे सघूं था, जिन खे हल करणी ज़रूरत आहे। असां माइनॉरिटी सां पाकिस्तान में मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो इशूज़ अहिड़ो आहे जंहिंखे असां हल करणु खपे। अच्छा। फोर्सली कन्वर्जन। इन ते मां तव्हां सां डिस्कस कंदुसि त मसइलो छा आहे त न फोर्सली कन्वर्जन बंदि थियणु खपे। अच्छा। ये जेको बेवाजबी थिए थी या फोर्सली 13 सालनि जूं 12 सालनि जूं छोकिरियूं कन्वर्जन थियनि थियूं, सही सही सही, उहो बंदि थियणु खपे। अच्छा। उन में असांखे इहो मां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सां चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां सही सही इन मामले में असांजो सहकार कनि। सही सही सही। बल्कि असांजो जेको इहो 12 सालनि 13 सालनि जे ॿार खे अञा नंढो हूंदो आहे, उहो मैच्योर ई न हूंदो आहे, उनखे कहिड़ी ख़बर, ऐं उनखे पोइ डाइवर्ट करे फोर्सली कन्वर्जन। त हिंदुनि जी दिलाज़ारी बि इन हवाले सां तमामु घणी थिए थी ॾाढी। बसि असां पाकिस्तान में असां हर ॻाल्हि में हिते सेटअप आहे असांजो। सही आहे। असां सां वेल मतिलबु असांजो कार व्यवहार हर ॻाल्हि असांखे ॿी का बि तकलीफ़ कोन्हे। असां हिते बिल्कुलु सेफ आहियूं, बिल्कुलु एक्यूरेट आहियूं, पर जेको फोर्सली कन्वर्जन आहे न इहो बंदि थियणु खपे। सही सही सही। इन असांखे पाकिस्तान में हिकिड़ो इहो ई इशू अचे पियो। सही सही सही। जंहिंमें असांखे प्रॉब्लम थिए थी, उन में असां इन जे करे पोइ असांजे डप जे करे असां पंहिंजी नियाणियूं पढ़ाए न पिया सघूं। सही। असांजी नियाणियूं तव्हांखे सुठियूं स्केल ते बि मिलंदियूं, पर मसइलो आहे त तव्हांखे हिकिड़ो खौफ़ हिकिड़ो भउ आहे, हिकिड़ो खौफ़ आहे असां पंहिंजी नियाणियुनि खे कीअं मोकिलियूं। मसइलो आहे हाणे 12-13 सालनि जी छोकिरियूं किडनैप थी 5-7 ॾींहं गायब करे उन्हनि खे पंहिंजे मिटनि माइटनि खां परे करे पोइ बयानु ॾियनि बाबा मां कन्वर्जन थी वई आहियां, उहो फोर्सली कन्वर्जन आहे। सही सही सही। 12-13 सालनि वारी छोकिरी खे कहिड़ी ख़बर बिल्कुलु ईअं कुझु ॾींहं पहिरियों मां न्यूज़ हिकिड़ी ॾिसां पई जंहिंमें का मसी छोकिरी हुई ऐं उनखे मतिलबु मारियो तो मारे करे उन जो वार वग़ैरह कटिया तो ऐं उनखे मतिलबु फोर्सली उनखे चवनि था त असांखे बसि इन ई ॻाल्हि जी प्रोटेक्शन खपे भई। सही सही। असांखे छा करणु घुरिजे? को आइडिया बि आहे तव्हांजे ज़हन में त जंहिं ते माना इम्प्लीमेंट कजे या कुझु अहिड़ो कजे, का शइ कजे जंहिंसां इहे शयूं सही? हिकिड़ो त असांखे असांखे पंहिंजी जेके माइनॉरिटी छोकिरियूं आहिनि उन्हनि खे पहिरीं त पंहिंजी धर्मी तालीम ॾियणु खपे। सही सही। उन सां उन्हनि खे शयूं ॿुधाइणु घुरिजनि त हीअं बि थी सघे इन्हनि जे चवण में न अचिजो, हा इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त इन एक्सीडेंट तव्हां सां इहो को केस थिए थो या तव्हां किडनैप थी था वञो, हू उन्हनि खे ब्लैकमेल करे बाबा तव्हांजे मिटनि माइटनि खे मारे छॾंदासीं तव्हां इहो, पोइ उनमें हू नंढड़ा ॿार हूंदा न 12-13 सालनि जी 14 सालनि जी छोकिरी हुजे, उन्हनि खे तव्हां इहो डपु ॾींदा त पोइ हू कोर्ट में बयानु ॾेई छॾे वाह थी आहियां पंहिंजी मर्ज़ी सां थी आहियां, पर हूंदो फोर्सली कन्वर्जन आहे। सही सही। अॻिते हली वरी उहो नतीजो बि निकिरंदो आहे फोर्सली। तव्हांखे ॾिठा हूंदा काफ़ी केसिस उन जूं 2-4 साल खां पोइ जेके रिज़ल्ट्स आयूं आहिनि त पोइ हू चवंदियूं आहिनि त वाकई असां सां ज़ुल्म थियो आहे। सही सही। बसि इहो असांखे हिकिड़ी मां अपील करियां थो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सां, सिंध गवर्नमेंट सां, त इहो असांजे थोरो ध्यानु ॾिनो वञे। सही न बस तहफ़ुज़ न वञे बल्कि इन जे लाइ अवेयरनेस बि ॾियणी ज़रूरत आहे, पंहिंजी नियाणियुनि खे बि ॾियणी ज़रूरत आहे। उन में असां पंहिंजे लेडीज़ खे प्रोटेक्शन ॾेई सघंदासीं, उनमें लेडीज़ असांजूं फ्री ऑफ घुमी सघंदियूं, पढ़ी सघंदियूं। सही सही। हाणे
तव्हांजो ॿाराड़ी जी छोकिरियुनि सां त वाक़ई ज़ुल्म आहे, छो उन्हनि वटि एजुकेशन कोन्हे। सही सही। असां वटि शहर में एजुकेशन आहे। मां पाण इंजीनियर आहियां, मुंहिंजो 4 भेणूं डॉक्टर आहिनि। अच्छा माशाल्लाह। ऐं मुंहिंजी छोकिरी बि डॉक्टर आहे। अच्छा माशाल्लाह, ज़बरदस्त। त असां ॾिसो शहर में अञा रहण वारा माण्हू सम्झनि पिया, पर ॿाराड़ी जा माण्हू अञा न पिया सम्झी सघनि। सही। छो उन्हनि वटि लैक ऑफ एजुकेशन आहे। हाणे पाण खे उनखे अहिड़ी एजुकेशन ॾियणी पवंदी स्कूल्स में या कॉलेजिस में त बाबा तव्हां डपु न कजो। तव्हां किडनैप थी था वञो या तव्हांखे स्पोर्ट्सली केरु खणी थो वञे, तव्हांखे डपु ॾियनि त तव्हांजा मिट माइटनि खे असां हीअ करे वठंदासीं, तव्हांखे हीअ करे वठंदासीं, उन्हनि जे चवण में न। बल्कि मिनॉरिटी विंग खे बि अहिड़े क़िस्म जा सेशन रखणु खपनि। असां कम्युनिटी खे घुराए करे माना जेकी फैमिली सां गॾु अचनि सभु, बिल्कुलु उन्हनि खे हिकिड़ी पूरी प्रॉपर सरासरी हिकिड़ी ॼाण। असां मीपो ख़ासि में अहिड़ियूं कॉन्फ्रेंसिस जा उहो पाण कराईंदा आहियूं असां फंक्शन, जंहिंमें असां इहा नॉलेज ॾेई सघूं। सही सही। त बाबा तव्हां पंहिंजी छोकिरियुनि खे इहो सम्झायो त वधि में वधि एजुकेशन गेन कर। दुनिया में एजुकेशन खां सवाइ कुझु बि कोन्हे। सही सही। माण्हू चवंदा आहिनि त माण्हू प्रॉपर्टी ठाहिजे, बंगला ठाहिजनि। मुंहिंजी थ्योरी आहे त तव्हां ॿारनि खे पढ़ायो, उन पढ़ाई मां उहो पाण ई सभु कुझु ठाहे वठंदा। सही सही सही। माना पंहिंजो पेट कटे पिए जेकॾहिं पाण पढ़ायूं था पंहिंजे ॿारनि खे त इहो वॾी में वॾी सक्सेस कामयाबी पंहिंजी आहे। असांजे फादर असांखे हिकिड़ी ॻाल्हि चई हो त तव्हांखे संदे ॿारनि खे पढ़ाइण लाइ अगरि घर जो सोन बि विकिणणो पए न त उहो सोन विकिणी छॾिजो। वाह सही। ऐं मुंहिंजी आइडियल ॿार सोन थी पवंदा। ॿार सोन थी पवंदा। मुंहिंजी आइडियल पर्सनैलिटी मुंहिंजो फादर आहे। सही सही। जे मूंखे इंजीनियर करायो, मुंहिंजो 4 भेणूं डॉक्टर आहिनि ऐं मुंहिंजी छोकिरी डॉक्टर आहे। वाह 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 वाह, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। भली आहे माना अहिड़ी फैमिली सां। ऐं मां पूरे सिंध जी माइनॉरिटीज़ खे इहो हिकिड़ो पैगाम ॾियणु थो चाहियां त जेतिरो थी सघे पंहिंजे ॿारनि खे एजुकेशन ॾियो। विदाउट एजुकेशन नो थिंग, का बि शइ कोन्हे। तव्हां एजुकेशन जेतिरी ॾींदा उहो तव्हांजो ॿारु पंहिंजे पेरनि ते किरंदो। ऐं एजुकेशन सां गॾु उन्हनि खे अख़लाक बि ॾियणो आहे, ख़ाली एजुकेशन कोन्हे ॾियणी। सही सही। तहज़ीब ॾियणी आहे, मिठ ॾियणी आहे, मोहबत करणु सेखारिणो आहे। सही सही। ऐं जेतिरो अॼुकल्ह प्यारु मोहबत जी पंहिंजे हींअर जीअं मोबाइल आयो आहे उन खां पोइ कमी थी वई आहे। पंहिंजो गेप अची वियो आहे। माण्हू चवंदा त मोबाइल पाण खे सभिनी खे ॻंढे छॾियो आहे, पर मुंहिंजी थ्योरी इहा आहे त मोबाइल पाण खे परे करे छॾियो, परे करे छॾियो। मोहबत ख़तम करण में हिन मोबाइल जो वॾो हथ आहे। सही सही। कोविड में परे रहणु ठीकु आहे साईं। कोविड बि आहे त परे सही, परे त भले रहिजे पर सलाम दुआ सही आहे। न सलाम पर पंहिंजे मिट माइट तव्हां पंहिंजो ॾिठो हूंदो त जॾहिं पाण मिट माइट अॻे ईंदा हुआसीं, मिलंदा हुआसीं, तॾहिं मोहबत ऐं अॼोकी मोहबत में वॾो फ़र्क़ु। सही सही। हाणे त साईं माना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून ऐं गुड नाइट 3 मैसेज ईंदा आहिनि। वरी जेको आहे सो 2 मैसेज ॿिया जेके साल में ईद मुबारक आहे, ईद मुबारक। बाक़ी मिड़ई कुल पिया ख़ैर आहे। असां इन ॻाल्हि में चवंदासीं त असांजे माइनॉरिटीज़ खे हिते का बि तकलीफ़ कोन्हे। पाकिस्तान में बिल्कुलु सेफ आहियूं। असांखे मज़हबी आज़ादी आहे। असां हर फंक्शन करियूं था, दिवाली, होली, एवरीथिंग। बसि असां सां हिकिड़ो इहो प्रॉब्लम आहे जेको फोर्सली कन्वर्जन आहे, सही सही, इहा बंदि थिए। सही सही। अने न फंक्शन्स जी ॻाल्हि निकिती त फंक्शन्स बि मिलनि था, प्रोग्राम मिलनि था, ॿाहिरि बि ॻायो थियूं या बसि दिलि विंदराइण लाइ पाण बसि जिते दिलि चए थी उते ॻायो थियूं। माण्हू घुराइनि था त बाबा शादी आहे, असांजे प्रोग्राम में शरीक थियो, ॻायो वॼायो। हिन पैंडेमिक में त असां क़ैद आहियूं, छो जो असां पाण बि गैदरिंग्स खां अवॉइड था कयूं। सही सही। बाक़ी मां अहिड़ी सिलेक्शन कंदी आहियां जेके जिथे ॿुधण वारा हुजनि। तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो म्यूज़िक ईअं लॻा त पोइ मुंहिंजो अहिड़ो जेको असांजो ॿुधण वारो लिसनर आहे न, पर पढ़ियल लिखियल न, समझदार पढ़ियल लिखियल उहो ई आहे। चवंदा आहिनि न त जंहिंमें इल्मु आहे त उहो शुरू खां ई आहे, न आहे त पोइ उनखे पढ़ियल लिखियल समझदार न बि हूंदा आहिनि न। हिकिड़ी मां ॻाल्हि ॾिठी आहे त उहे वरी थोरो बांवर जताईंदा आहिनि रूबरू साईं असां इहा म्यूज़िक ॿुधंदा आहियूं। इलाही माण्हू मूंसां अहिड़ा मिलंदा आहिनि जिन खे शाह लतीफ़ जी का ख़बर ई न आहे। पोइ छा कंदासीं, चवंदा पसंदि जो शाइर, चवंदा आहिनि बिटाई पसंदि जो शाइर शेख याद। अब शेख याद को शेर यादि जी का ख़बर न आहे, शेख याद छो वॾो शाइर आहे का ख़बर न आहे। पर थोरो माना ईअं भरमबाज़ी चवंदा आहिनि। फनकार कहिड़ा ॿुधंदो आहे, आबदा परवीन, फनकार कहिड़ा ॿुधंदो आहे, अलण फ़कीर, फनकार कहिड़ा जी ज़रीना पर सुलेमान शाह। इहे थोरो माना स्टैंडर्ड में ॼणो काउंट था थियनि। यार भलो माण्हू आहे, एॾा भला फनकार ॿुधे थो, ॿुधंदो वरी भले कहिड़ा बि हुजे। न भली उहो मोलाई ॿुधे, पर ॻाल्हि इहा आहे की तव्हांजो जंहिंमें मैसेज थो वञे न, उहो मां घणनि जेके नवां अचनि था उन्हनि जा बि आवाज़ूं ऐं इहे सभु सुठियूं आहिनि। त जेको सुठो थो ॻाए उहो तमामु ज़बरदस्त आहे, उहो कहिड़ो बि हुजे। असां वटि मॉडर्न में सच सरमद सिंधी केॾो ज़बरदस्त ॻाईंदो। उन खां अलावा एॾा घणा सारा असांजा आहिनि यंगस्टर्स जेके सुठो था ॻाइनि।
फोक म्यूज़िक में उनखे वरी कन्वर्ट था कनि पंहिंजे मॉडर्न सही, म्यूज़िक सही, में सही। वरी त remix इहो न कनि था, हा सही। रिमिक्स त उहो आख़िर में वेंदे वेंदे को मैसेज ईंदो भला कलाम तव्हां खां ॿुधूं था उन में मैसेज ईंदो मूंखे यकीन ख़बर आहे पोइ आख़िर में प्रोग्राम में लम्हा पूरा थियनि था बस मोहब्बत ऐं प्यार रखो ऐं अमन मोहब्बत कायम ॾियो रखो। मोहब्बत वठो मोहब्बत में मज़ो आहे मोहब्बत ही सब कुछ आहे। वाह वाह घड़ी लगी घड़ियाल ते घड़ियाल कई घोड़ा घोड़ा, बुद्धि बुद्धि नथो न तो घोड़ा घोड़ा ही तैयार ना, घड़ी 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 घट थी। बढ़िया सूरत हाल आहे। आखिर में आप कोई मैसेज देना चाहेंगी लाइबा जी? हाँ, इन्वायरमेंट से रिलेटेड ही दूंगी कि आप जितनी कोशिश हो सके एनर्जी कम से कम यूज़ करें ताकि क्योंकि उसको बनाने में जो आप नुकसान आता है एटमॉस्फेयर पे वो ज़्यादा है। सही। तो या तो आप ग्रीन हाउस कैसे रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेज पे जाएं और घट से घट आप एनर्जी यूज़ करें ताकि जो उसके एनर्जी प्रोड्यूस करने में जो नुकसान आते वो कम हो सही 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 और एनर्जी भी सेव हो। तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहियो? मां सिंध वारनि माण्हुनि खे इहो ई मैसेज ॾींदुसि त जेतिरो थी सके पंहिंजे ॿारनि खे एजुकेशन ॾियो। वाह वाह ज़बरदस्त। बसि एजुकेशन खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। तव्हां जेतिरी एजुकेशन ॾींदा ओतिरा तव्हांजी डेवलप थींदा सही ऐं एजुकेशन इज़ कंपलसरी। सही सही बाक़ी जेकॾहिं तव्हांजो को मैसेज आहे त मूंखे मैसेज करे छॾिजो तव्हां मुज़ महिमान जी वॾी महिरबानी रमेश साहब लख थोरा तव्हांजा लाइबा जी बहुत शुक्रिया प्रोग्राम में आई अने तव्हांजी वॾी महिरबानी कीमती वक़्तु सीड़ाईंदा आहियो बसि ईअं ईंदा रहिजो महिरबानी कजो जंहिं वक़्तु बि सराहूं था सो मरम साईं तव्हां बि अॼु माना बाक़ाइदा फार्म में नज़र आया ॾाढा सुठा माना ईअं जेके पीस न पए मज़ो आयो मूं बि तव्हांजी वाह वाह सो मोकिलायूं भला हाणे हा बिल्कुलु घर वञण जो मूड आहे या न प्रोग्राम खे कंटिन्यू कंदव? न मूड त न आहे पर हाणे छा आहे टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आख़िर में आहे कलाम सुभाणे- ॿुधंदासीं इन लाइ। हा ऐं कलाम बि ॿुधंदासीं ज़रूरु तव्हां बि इंजॉय कंदव असां बि कंदासीं पर सुभाणे वरी असां मिलंदासीं नवनि गेस्ट सां गॾु नई ॻाल्हियुनि सां गॾु नयनि टॉपिक्स सां असां गॾु हूंदासीं नई नई न्यूज़ सां गॾु असां गॾु हूंदासीं ऐं दुआउनि में असांखे बि यादि रखिजो असां बि तव्हांखे दुआउनि में यादि रखंदासीं ऐं पाकिस्तान खे बि दुआउनि में यादि रखंदा कयो। सो हाणे आख़िर में इहो चवां मां पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान ज़िंदाबाद। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण आहियूं सदाईं गॾु पोइ हाणे भला मोकिलाणी कहिड़ी आहे अला भाई हो सैया मेरे दिल ते माही दिया झोंका वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका माही दिया झोंका वे सनम दिया झोंका माही दिया झोंका वे सनम दिया झोंका वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका। तरफ तू साडे हो जंग सियाले दे तरफ तू साडे जंग सियाले दे तरफ तू साडे हो जंग सियाले दे तरफ तू साडे जंग सियाले दे तरफ तू साडे हो जंग सियाले दे तरफ तू साडे हो जंग सियाले दे चुम जातम सिर टोका वे हाँ 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 सिर जातम सिर टोका वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका माही दिया झोंका वे सनम दिया झोंका माही दिया झोंका वे सजन दिया झोंका वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका। अजब तमाशा हो यार मेरे दा जब तमाशा
जब तमाशा हो यार में देदा, 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 आण लोका विच लोका वे हाँ हाँ हाँ, आण लोका विच लोका वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका, वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका, माही दिया झोंका वे सनम दिया झोंका, माही दिया झोंका वे सजन दिया झोंका, वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका, वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका। लग जोरियां लूलू दे विच, लग जोरियां लूलू दे विच, लग जोरियां लूलू दे विच, लग जोरियां नाज भरे दियां नोका वे हाँ हाँ हाँ, नाज भरे दियां नोका, वे सैया मेरे दिल ते माही दियां झोंका, वे सैया मेरे दिल ते माही दियां झोंका, माही दिया झोंका वे सनम दिया झोंका, माही दिया झोंका वे सजन दिया झोंका, वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका, वे सैया। रोज अजल कणू हो यार सजल दे, रोज अजल कणू यार सजल दे, रोज अजल कणू यार सजल दे, रोज अजल कणू यार सजल दे, मोहब्बत लाया मौका वो हाँ हाँ हाँ, मोहब्बत लाया मौका, वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका, वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका, हो माही दिया झोंका वे सनम दिया झोंका, माही दिया झोंका वे सजन दिया झोंका, वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका, वे सैया मेरे दिल ते माही दिया झोंका। सुबह जो पखी अखेर मां उड़े थो, हरी नारी रबखे संभाले निकरे थो, हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो, खुशहाली है अमन जो पैगाम, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध।